सभी यहाँ से भी कोशिश करती है melakukan beberapa perubahan sebelum dari sebelum itu menghadapi kak Aisyah itu kasih beli kemajuan mai कर और सफर के आसान करे उन्हें दिलाने में कुछ पैदा नहीं करना पड़ता है ये सब कुछ चलती है उन्हें जो अंदर से पहले और बार चलता है dan kali dalam जो उन्मान आहे देश के इंसान के फर्द पंहिंजी ज़िंदगी जा उहा कहिड़ा मुख्य पासा जंहिंमां जेकॾहिं हिकिड़े में माण्हू काइम न ॾे तवाज़ुन जो मामिलो कोन्हे त बसि डेली हिकु जे हिसाब में जेकॾहिं पाण ॾिसो त असांजो मानी खाइण में वधीक ॾंद साफ़ कयो तंहिंकरे जो न ॾंद में ज़रूरत आहिनि साफ़ करण जा तंहिंकरे असां जेकॾहिं कलाक मानीअ खे 1.5 कलाक मजमूअ करे मानी खे ॾियूं था त पाण खे रोज़ाना सुबुह जो 1.5 कलाक ब्रुश करण खे लॻाइनि या ब्रुश 6 कलाक उनखे पूरो ऐं वक़्त ऐं ज़रूरत जे हिसाब सां थी पर ज़रूरत थी अस्पताल तकिड़ो पाण मानी कोन ठाहींदासीं तकिड़ो पाण खे पेपर ॾियणो आहे त सुबुह जो ब्रुश कोन ॾींदासीं तंहिंकरे उहे तवाज़ुन सुठा रहंदा पर सॼी उमिरि जो ब्रुश न ॾींदा तंहिंकरे हिते जेके पासा आहिनि ज़िंदगी जा हिकिड़े फ़र्द जा तंहिंमें उहो तवाज़ुन चुनो रहंदो पर जेकर हुनजे हिकिड़े पासे खे कतई माना में टाइम न ॾिजे छॾे ॾिजे नज़रअंदाज़ करे छॾिजे त नतीजे में उहो फ़र्द जंहिं मक़सद लाइ ज़िंदगी गुज़ारे पियो उनजी अल्टीमेट गोल ते पहुचंदो भले उहो मक़सदु सुठो भले इंसान दोस्त भले इंसान दोस्त न हुजे इंसान दुश्मन हुजे पर उते उहो ख़ुशी महसूसु न कयो हाणे इहे पासा इंसान जा जानवरनि जा न आहिनि सभु में जेका आहे तंहिंखे इहो ख़्यालु हींअर कोन्हे त हीउ मूं चारो खाधो आहे हाणे सुभाणे जो चारो लाइ छा कयूं हींअर मूं पाणी पी वरितो आहे पर हींअर जंहिं पाणी मां पाणी पीतई सो तलाउ सुकी वियो आहे तंहिं लाइ उहो परेशान थी थिए राति जो निंड न अचेसि हाणे सुभाणे पाणी अलाए किथां ईंदो सभु परेशान थी वञे सुभाणे सां हुनखे इन सां तैलीफ़ कोन्हे तंहिंकरे सुभाणे जी सोच जेका मूंखे तकलीफ़ थी तंहिं बाबति कोन्हे ऐं सुभाणे हीअ शयूं रवां दवा रहनि तंहिं बाबति को बंदोबस्तु करे कंहिंजी छो इंसान ज़ात जो सोच आहे त पोइ इंसान ज़ात पंहिंजा प्लान ठाहे ऐं घणे सुभाणे बि कनि हाणे जेकॾहिं असीं वठूं फ़र्ज़ु कयो त हिटलर जी ज़िंदगी आहे हिटलर छो को ईअं करिजे आहे हेॾी कुंडसी हेॾी मारामारी माण्हू मारणा आहिनि हल्का में छो थो करिजे आहे ऐं हीअ जेका एस्टेब्लिशमेंट वेठी आहे पाण वारी पंजाबी ज़ातनि वारी छो थी करे हीअ जेके अमेरिकन वेठा आहिनि छो था कनि जावेद उन सभिनी जे पोयां जेकर ॾिसो त ख़ुशी जेकॾहिं असांजा ज़ाती नंढड़ा मक़सद ॾिसो ख़बर छा थो करणु चाहीं सुभाणे जे हवाले सां को गुज़र सफ़र हुजे का नौकिरी सुठी मिले को फलाणे सां शादी थिए बदतदरीब त असांजा ॾाका ज़रूरु आहे पर ख़ुशी आहे ऐं ख़ुशी छा आहे मुस्लिम हींअर असांखे जेका तकलीफ़ थी पई आहे ऐं सूर आहे नथी टेबलेट खाइण खां पोइ अधु कलाक खां पोइ उहो लही वञे इहा ख़ुशी जेका तकलीफ़ आहे सा घटि थिए साल ख़ुशी आहे जिस्मानी ख़ुशियूं मसलन लज़त ऐं मज़ा खाधे जो मनु रुमानिश जो मनु इहे ख़ुशियूं पर ज़हनी ख़ुशियूं न आहिनि मसलन असां हिकु हींअर रब मल कयोसीं चारनि पासा ताड़ियूं वॼी वाह 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 घणी ख़ुशी ईअं दिली ख़ुशियूं कान मसइलो कंहिं दोस्त सां मिलियासीं दिली ख़ुशी आहे घणे वक़्त खां पोइ माउ पीउ सां औलाद अची वेंदो आहे जेको भातियूं ऐं कचहरियूं थी वियूं आहिनि इहे ख़ुशियूं आहिनि 6 महीननि खां पोइ माण्हू ॿाहिरां मोटी आयो ज़ाल सां मिलियो इमोशनल ख़ुशी आहे जज़्बाती ख़ुशी तीअं हींअर कंहिं वीचारे 5 न्याणियूं आहिनि पंहिंजी 3 न्याणियूं तुंहिंजी शादी थी वई आहे चौथे जी मंगणी थी वई आहे इहो कुझु सेटिस्फेक्शन जो गुनाह न आहे इहा ख़ुशी अहिड़ा मक़सद के हासिलात लाइ असां का मेरा सुभाणे छॾे था वञूं या पक आहे मुंहिंजा 550 किताब माण्हू पिया पढ़ंदा ही को कमु थींदो तंहिं करे आख़िरी लम्हनि में उहा 5 साल जेका ख़ुशी थी साफ़ ख़ुशी तंहिं करे ख़ुशी जी हिकिड़ी माना कान्हे ख़ुशी घणी माना ऐं घणी माना हुजण जे करे हुनजा चङा मक़सद हूंदा आहिनि घणी माना हुजण जे करे ज़िंदगीअ जा तमामु ख़राबु मक़सद आहिनि जेके माण्हू ज़ुल्म कनि था केयर कनि था बरबत कनि था हिन ज़िंदगी खे आज़ादु कनि हाणे उनजा जेके मुख्य पासा अचनि था हिकिड़े फ़र्द जा या सुभाणे वारी ख़ुशी वारी ज़िंदगी उनमें पहिरियों अचे थो जिस्म ॿियो अचे थो ज़हानत जी सिहत जेके पाण इंटेलेक्चुअल ऐं हेल्थ चऊं था
ॿियो ज़हनी ऐं जज़्बाती सिहत, मेंटल ऐं इमोशनल हेल्थ चऊं था, रूहानी सिहत जेके पाण स्पिरिचुअल हेल्थ चऊं था, तइलीमदारी ऐं रिश्तो जेके पाण रिलेशनशिप, ऐं ज़िंदगी जो तइ कयल कारोबारी मक़सदु कैरियर ऐं मिशन, पैसा ऐं मिल्कियत ऐं अंदर जो ॿार, हर माण्हू जे अंदर जो ॿार हुनखे पाण ॻाल्हाईंदासीं। आख़िर में आहे हिन समाज लाइ अहिड़ा किरदारु अदा करणु, कंट्रीब्यूशन तव्हां हिन धरती ते किरदारु कया, तव्हां जेकी कुझु हासिलु कयो तंहिं जेतिरो बि तव्हांजे माइटनि ख़र्चु कयो, हिन समाज ख़र्चु कयो, तव्हांजी तइलीम थी, तव्हांजी तरबियत थी, तव्हांखे फ़र्ज़ु कयो त मजबूर करे 100 रुपया ख़र्चु कया न, भला तव्हां 100 न मोटाए ॾियो, 20 मोटाए ॾियो, भला 20 नथा मोटाए ॾियो त मनफ़ी अंदाज़ में मोटाए न ॾियो, अज़ाब न करे ॾियो, 100 जा 100 ॾियो, पर के माण्हू 100 जो हासिलु करे 500 रुपया में ख़र्चु करे 1000 रुपया ॾींदा, हुननि जो कंट्रीब्यूशन तमामु वॾो आहे। तंहिं करे अहिड़ा तरीन माण्हू जो जेको किरदारु आहे सो इहो आहे। हाणे हीउ ॼण त हिकिड़ो हुनखे व्हील ऑफ लाइफ चइजे थो, त जेकॾहिं असीं बेहसियत माउज़ जूं पैगम्बर खे शामिल थी करियो, जिस्म जो कतई ख़्यालु न रखे छा थी, असांखे इहा ख़बर पए त असांजे अंदर में कहिड़ी बीमारी थी आहे, त हिंदुस्तान मां कॉन्फ्रेंस करे 7 साल मोटे पोइ हार्ट अटैक थी वियो, नंढड़ी उमिरि जा 60 साल उमिरि न थी आहे, 52-54 साल इब्राहिम मासल ओचितो हार्ट अटैक थी ख़बर ई न पई हलियो, अदी ज़ाइदा खे हार्ट अटैक थी हली वई। तंहिं करे तव्हां ॾिठो त जेकॾहिं असीं चऊं था भई जिस्म असांखे सेखारियो वेंदो आहे त जंहिं माण्हू पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कयो, तंहिंजो न ख़्यालु न कयो, उहो त अहिड़ा तरीन माण्हू थी वियो, शाइर ॾिबो आहे घुर्बल खे आहे। जेकॾहिं घुर्बल जिस्म जो ख़्यालु न रखिबो त उनजो नतीजो हीअ थींदो त असांजो अहिड़ा तरीन मक़सदु या 600 मक़सदु, हिटलर वारो गलीज़ मक़सदु या अल्ताफ़ हुसैन वारो मक़सदु या चङो मक़सदु, उहो मक़सदु तंहिं ते बि असीं कोन पहुची सघंदासीं ऐं तकलीफ़ थी पवंदी जेकॾहिं असां पंहिंजे जिस्म जो ख़्यालु न रखंदासीं। हाणे जिस्मानी सर्च जे हवाले सां ॿ शयूं आहिनि जेके असांखे सम्झाइनि। हिकिड़ो ई त असांजे अंदर में हिकिड़ो निज़ाम आहे जेको असांखे ॿुधाए थो त तकलीफ़ आहे, अब छा आऊं बहितर फील न पियो करियां, बुखार जी पंहिंजी फीलिंग आहे, सूर जी पंहिंजी फीलिंग आहे, पेट में तकलीफ़ थी पई, काफ़ी मामला थींदा, तंहिंजी पंहिंजी फीलिंग्स आहिनि, पर उनजे बावजूदि वरी थिए हीअं थो त असीं हशाश बशाश खिलणा मिलणा, ख़बर ई न आहे त अंदर में असांखे हेपेटाइटिस थी आहे, या ख़बर ई न आहे त 4-5 ॾींहंनि या हफ़्ते खण खां पोइ असीं किरी पवंदासीं, असांखे ब्लड कैंसर थी वियासीं, पिया खिलूं पिया मुस्कुरायूं पिया टुलूं, माना अंदरि असांखे असांजो दिमाग़ असांजो अंदरि असांजी फीलिंग्स जेके ॾिए पियो उहे सिहतमंद आहिनि। त पोइ ॿ तरीक़ा हिकिड़ो इन हवाले सां, ऐं ॿियो त हकीम छा था चवनि ऐं डॉक्टर छा था चवनि ऐं जदीद साइंस जे हवाले सां मेडिकल टेस्टूं छा थियूं चवनि, तंहिं मां असांखे ख़बर पए थी। ऐं असीं जेकॾहिं ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं त पंहिंजे हाल सां ओतिरियूं टेस्टूं त असां कराए सघूं था, ॿियो न करायूं त 5 साल त करायूं त ख़बर पए। मसइलनि हींअर पंहिंजा दोस्त 5-7 उन्हनि टेस्टूं करायूं त ख़बर पई त उन्हनि जो कोलेस्ट्रोल जो मामिलो ॾाढो ख़राबु हो, कोलेस्ट्रोल रेशियो जेको आहे उन में गड़बड़ हुई, त उन्हनि जो घुर्बल इलाजु करे वरितो, 5-6 महीननि खां पोइ उहो इलाजु थी वियो, घुर्बल केयर जेका करणी पई उहा थी। तंहिं करे असांखे जेकॾहिं असीं ज़ाती नंढड़ी ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था, असीं पंहिंजे ॿारनि लाइ बचनि लाइ करणु चाहियूं था, असीं पंहिंजे ख़ानदान लाइ माउ पीउ लाइ करणु चाहियूं था, क़ौम ऐं धरतीअ लाइ को किरदारु अदा करणु चाहियूं था, त हीअ ॻाल्हि सम्झी छॾणी आहे त कंहिं बि ॾाके ते असां जेकॾहिं जिस्म जो घुर्बल ख़्यालु खणूं न, तमामु घटि खां घटि जेतिरो रखणु घुरिजे सो बि जेकर न रखियोसीं त ओचितो फेको थींदो ख़बर न पवंदी, या इन क़िस्म जा हूंदासीं जो कंहिं कम ऐं कारकर्दगी जा रहंदासीं। ॿियो जिस्मानी हीअ थो हवालो थिए फिटनेस जे हवाले सां, त असांजो जिस्म उन लाइ जेका घुर्बल फिटनेस आहे उहा उन अंदरि मौजूदु आहे। फिटनेस जी माना हिते ॿी आहे, हिते हीअ आहे त मसइलनि तव्हां हिकिड़े पासे वॉलीबॉल रांदि करणु चाहियो था, तंहिंजी फिटनेस ॿी आहे, तंहिंमें तव्हां घणियूं ॿाहूं कोन हणंदा, तव्हांजी पेर जीअं पुछड़ी पई लॻंदी आहे मच्छी जी तरण में तीअं कोन लॻंदी, पर तव्हां मुक़ाबिलो खटणु चाहियो था तरण जो। हाणे तरण जे लाइ तव्हांजी जिस्मानी फिटनेस हिकिड़ी थी ऐं फिटनेस में कहिड़ी ॻाल्हि अचे थी त तव्हांजे जिस्म में घुर्बल लचक आहे, ऐं उन लचक सां गॾोगॾु तव्हांजे जिस्म में घुर्बल सिहत आहे, सिहत सां गॾोगॾु उन टारगेट ते पहुचण जे लाइ कुवत आहे। फ़र्ज़ु कयो त तव्हां तरणु त चाहियो था, तव्हांजे हथनि ऐं पेरनि में लचक बि आहे, घुर्बल जेका लचक हुजणु घुरिजे सा आहे, फुर्ती जेका ओचितो तव्हांखे टुप ॾियारे सा बि आहे, ऐं सहप जवाब आहे त तव्हां ॿाहुनि जी ऐं टंगनि जे अंदरि जेको दर्द थिए पियो उहो सहप बर्दाश्त करे सघो था। कुवत जवाब आहे कुवत आहे कोन, 5 मिंटनि खां पोइ ऐं थकी पवंदुसि त पोइ गुॾी मरंदुसि, ऐं 6 मिंट ऐं 30 मिंटनि जो सफ़र कीअं करे सघंदुसि।
त करे फिटनेस असांजी कंहिं बि कम लाइ असीं कोई इनकलाबी कमु करण जो चाहियूं था तंहिंजूं पंहिंजूं फिटनेस आहिनि ऐं का रांदि करणु चाहियूं था तंहिंजूं पंहिंजूं फिटनेस आहिनि। उन्हनि फिटनेस जे हवाले सां असीं पंहिंजी सिहत जो जाइज़ो वठूं, पंहिंजे जिस्म जो जाइज़ो वठूं त असीं उन हवाले सां किथे ऐं कहिड़े ॾाके ते आहियूं, जे कसां आहियूं त असांखे पूरो करिणो पवंदो। ॿियो त मजमूई तरह थुल्हे लेखे असांजो ॿाहिरियों जेको ॾीख आहे उहो असांजी मजमूई सिहत जेको असांजो जोहर आहे तंहिंजो मज़हब आहे। आमतौर माण्हू सम्झी वेंदो आहे, मसइलनि जी मुंहिंजो वज़न वधियल आहे, माण्हू सम्झी वेंदो हुयो त हींअर न त सुभाणे ताईं मां गड़बड़ थी वई आहे। तंहिं करे माण्हू जो चहिरो ॿुधाईंदो त हिन चहिरे जे अंदरि होमोग्लोबिन जी खोट थी वई आहे। तंहिं करे जेका ॿाहिरीं बेहक आहे उन मां बि असांखे ख़बर पवंदी त किथे का गड़बड़ आहे अंदरूनी, त उनजो बि असां उन हवाले सां ख़्यालु रखी सघूं था ऐं पंहिंजे पाण खे बहितर करे सघूं था। हाणे जिस्मानी सिहत खां पोइ जेको ॿियो हर माण्हूअ जे ज़िंदगी जो हिसो आहे उनखे पाण चऊं था इंटेलेक्चुअल ज़हानत जी सिहत। हाणे उनजो बेस ऐं बुनियादु जेको आहे उहो हाफ़्ज़ो आहे। ऐं तव्हां ॾिठो त नंढे ॿार में जॾहिं हाफ़्ज़ो न आहे त हींअर चमाट हणोसि कलाक खां पोइ त 5, 8, 10, 40 चमाटो लॻंदियूं त उन नफ़्सियात चवे थी त लाशऊर नोट थो करे। त करे ॿार उन भरकमजी वेंदो, उनखे ॾिसंदो त उनखे डिॼी वेंदो। शौरी मामिलो कोन्हे, उहो लाशऊरी मामिलो आहे। शौरी तौरु इहो आहे त ॿार हींअर धकु लॻेसि, थोरो सूर ख़तमु थिएसि, ॿियो थो खिले। वरी असांखे केरु चंबो हणे त असीं काॾे ठहंदासीं, हुन सां ॻाल्हाईंदासीं कोन। होॾां वरी चंबो लॻो, वरी थोरी देरि खां पोइ भाकर पिया त हुनजा ट्रैक लॻाए पिया, हाफ़्ज़ो आहे कोन। ऐं जे हाफ़्ज़ो आहे कोन त नतीजो आहे कोन। मसइलनि हिते पाणी गिलास रखियो आहे, हिकिड़ो माण्हू रखी वियो हुयो, ॿियो वरी थोरी देरि खां पोइ आयो, वरी हिते टेबलेट रखी वियो, टे वरी हुन में टेबलेट विझी छॾी, अधु कलाक लॻे खां। हाणे 2 कलाक खां पोइ ॿिए माण्हू मूंखे पाणी खणी ईंदो, मुंहिंजो ज़हन नतीजो कढंदो, तव्हां त बीमार आहियां कोन, हीउ पाणी रखी वियो, तव्हां टेबलेट खणी आया, हिन वरी विझी ॾिनी, अलाए मुंहिंजो सिर था विञाइनि। नंढे ॿार जो हाफ़्ज़ो आहे कोन, पाणी हिते रखियो ख़बर कान्हे, वरी थोरी देरि खां पोइ ॻाल्हि विसरी पई थी, वरी ॿियो आयो अची हिते घोरी रखियो, तंहिंजी ख़बर कान्हे, टे अची हुन में विझी छॾी, तंहिंजी ख़बर कान्हे, ॿार खे पाणी पिया पी छॾी। त करे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी आहे त तव्हांजो ज़हनी सलाहियत जंहिंमें हाफ़्ज़ो बि आहे, उनखां पोइ जी सलाहियत नतीजा कढण बि आहे, उनखां मथां जी सलाहियत केतिरी तेज़ी आहे तव्हांजे अंदरि शयुनि खे सिखण जी, जंहिंखे पाण चवंदा आहियूं ज़हानत। तव्हां असीं ड्राइविंग केतिरी तकड़ी सिखी वञूं था, असीं को इल्मु केतिरो तकिड़ो सिखी वञूं था, असीं अंग्रेज़ी ॿोली केतिरी तकड़ी सिखी वञूं था। इहा जेका ज़हानत आहे तंहिंजो बेस बुनियादु हाफ़्ज़ो आहे। ऐं उनखां मथे ॾाको जेको इंसानी ज़हानत जो अचे थो उहो इंट्यूशन जो अचे थो। त असां ज़हन खे काफ़ी शयूं ॾेई छॾियोसीं। हाणे असां पंहिंजे लाशौर खे एतिरो एक्टिव कयो आहे जो घुर्बल आइडिया जेके असांजे कम जा आहिनि उहे असांखे अचनि था कोन पिया। असांखे को आर्टिकल लिखिणो आहे, उन आर्टिकल जे लाइ ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ऐं ॿियो त आइडियाज़ जूं 2 टे शिकलियूं आहिनि उहे असांखे सम्झणु घुरिजनि। आइडियाज़ जी इहा माना कोन्हे त उहो नई शिकल अचे, आइडियाज़ जी माना तशरीह बि आहे। त हिकिड़े फार्म में ॻाल्हि पेश कयल आहे, पर उन फार्म में असीं जे हारनि सां करियूं था उनखे सम्झ में नथी अचे। ओचितो तव्हांजे ज़हन में मिसाल अची वियो, हल जे हीअ ॻाल्हि हिन अंदाज़ में पेश करियां त हारी सम्झी वञा, हिन अंदाज़ में करियां त शागिर्द सम्झी वञनि। तंहिं करे तव्हांजे ई अंदरि में जेको ख़्यालु ऐं आइडिया मौजूदु आहे तंहिंखे तशरीह करे तव्हांजो लाशऊर घणे तव्हांखे ॾे, इहो बि आइडिया आहे। इहा बि तव्हां सम्झो त इंट्यूशन आहे ऐं वजदान आहे। तंहिं करे असां जेकॾहिं पंहिंजो हाफ़्ज़ो घुर्बल न वधाईंदासीं, असांजो हाफ़्ज़ो फ़र्ज़ु कयो घटि थियो आहे, ऐं उनजो ख़्यालु जेकॾहिं न रखिबो निंड जे वसीले, घुर्बल पाणीअ जे वसीले, ऐं जेके असांजी ज़िंदगीअ में मामला थिया आहिनि तंहिंजे वसीले, जेकी शयूं छॾे ॾिनियूं अथऊं उन ते सोचियो कोन था, अंदरि में परेशान पियो कनि तंहिंजे वसीले। ऐं ॿियो त जेकॾहिं असांजे अंदरि रीकॉल जी एक्सरसाइज़ जी मदद न आहे, माण्हू रिकॉल करे थो न, हाणे उन में असां हिरियल ई न आहियूं त हींअर असांखे 5 सिकूं यादि करणियूं आहिनि, हींअर कयूंसीं, वरी हिननि पननि खे हीअं करे रखियोसीं, हाणे वरी सोचूं पिया त शहर में छा हो, वरी न आयो, वरी खणी तकिड़ो हीअं कयोसीं, त असांजो हाफ़्ज़ो कॾहिं न वधंदो। हाफ़्ज़ो दरअसल असांजे लाशऊर में हेठि पियल शइ तंहिंखे ॿाहिरि कढी अचण जे लाइ को खूह हुजे, तंहिंमें हेठि पाणी त आहे, पर तव्हां मथां खां जेको अंदरि डबो लाहियो था ऐं बाल्टी लाहियो था, एतिरियूं त ॼारूं उन में थी वियूं आहिनि जो उहो तव्हांखे उते फासी पियो हेठि वञे थो। हीअ जेका रिकॉल आहे त थोरी देरि लाइ पंहिंजे पाण खे छॾे ॾियो, उनखे वही यादि करियो, वही यादि करियो, त सफ़ा दिमाग़ थकी पए त तव्हां सम्झो त तव्हांजे दिमाग़ जा अंदरियां पुराबती रिश्ता ऐं मुश्तियूं थकी पयूं आहिनि। उनखां पोइ जीअं ई वरी माण्हू उहा सीट वञी जांच कंदो हीअ आहे, त थोरे वक़्त खां पोइ माण्हूअ जो ज़हन सम्झी वेंदो हुयो ऐं दिमाग़ जा उहे हिसा सम्झी वेंदा हुआ त हीउ माण्हू सही कोन्हे, हीउ मूंखे रिआयत कोन ॾींदो, हीउ मूंसां हर भेरे ई पूरी कंदो।
नतीजे में सम्झो त हिकिड़ी अहिड़ी कात आहे जेको हेठां खां ॼारूं पियो कटिरे ऐं उन खूह खे साफ़ु करे छॾी। जीअं ई तव्हां हेठि पंहिंजो बाल्टी लाहींदा त उहा उन पाणी ताईं पहुचंदी, पाणी मथे हली वेंदो। त करे रिकॉल जे वसीले असां पंहिंजे हाफ़्ज़े खे वधाए सघूं था, ऐं हाफ़्ज़े खे वधाइण खां पोइ शयुनि ते गौर वीचार करे ॿियनि जे हवाले कमु न करियूं त हीउ नतीजो आतम कढी ॾे, हीउ नतीजो असांखे अली अमन कढी ॾे, हीउ फलाणो कढी ॾे। जेके कम पंहिंजा ज़हनी हवाले सां असीं करे सघूं था से जे असीं करियूं त नतीजे में असांजे अंदरि में नतीजा कढण जी आदत पैदा थींदी, ऐं उहा जेकर पैदा थींदी त उनखां पोइ नवनि आइडियाज़ जे लाइ, नवनि मिसालनि जे लाइ कहिड़ो आहे। मसइलनि असांखे हिते वेठे इन क़िस्म जो आइडिया त कोन ईंदो त बर्फ़ानी इलाइक़ो आहे ऐं ओचितो बर्फ़ पई आहे, हाणे गाॾियूं कमु थियूं, ओचितो ख़्यालु अचे त हीअं जे करियूं त हितां खां गाॾियूं निकिरी वेंदियूं। जो आहे त बर्फ़ असांजे हिते जे माहौल में आहे कोन। असांखे जेके बि आइडिया ईंदा उहे असांजी हालतुनि मूजिबि ईंदा, असांजे मसइलनि मूजिबि ईंदा, असांजी तकलीफ़ुनि मूजिबि ईंदा, असांजी ॿोलीअ मूजिबि ईंदा, असांजे कल्चर मूजिबि ईंदा। असांखे को बि अहिड़ो आइडिया कोन ईंदो जेको चीनी ॿोली में अचे, असांखे को बि अहिड़ो वजदानी आइडिया कोन ईंदो जेको रशियन ॿोली में अचे। जे वाक़ई इहे मामला रुॻो जंहिं अंदाज़ में असांखे सेखारे था वञनि त बाबा इहे रुॻो कुदरत जा कमाल आहिनि, कुदरत जा तमामु वॾा कमाल आहिनि, पर इंट्यूशन जे हवाले सां, वजदान जे हवाले सां नई लाशऊर असांजी तख़लीक़ करे ऐं माण्हू चए त हल अहिड़ी ॻाल्हि अची वेंदी, उहा पोइ उन्हनि ॿोलियुनि में अचणु घुरिजे न, उन्हनि ॿोलियुनि में कोन ईंदी। असांजी ॿोलियुनि में ईंदी, असांजी कल्चर जी ॿोलियुनि में ईंदी, असीं ग़रीब मिसकीन आहियूं त उन अंदाज़ में ईंदी, मग़रूर ऐं अठ वारा माण्हू आहियूं त उन अंदाज़ में ईंदी। ॿियो त लहजन बि इन्हनि में ईंदी, उहे ख़्याल जी लाड़ी आहियूं त लाड़ी ॿोलीअ जे लहजन में ईंदा, उतर जा आहियूं त उतर जी लहजन में ईंदा। हाणे उन ते जेकॾहिं असीं पंहिंजे पाण खे सवनि जी तइदाद में नवां मिसाल ॾींदासीं, सवनि जी तइदाद में असीं आइडिया ॾींदासीं, अचरज सां हैरत सां नंढड़ी ॿार वांगुरु मुतासिर थींदासीं ॿियनि जे आइडियनि सां, ऐं उहे असांजे तहतुल शऊर जो हिसो थींदा त असांजो बि ज़हन उन क़िस्म जो थींदो जो उहे इन क़िस्म जा वजदानी क़ुवतूं पैदा थींदियूं ऐं असांजे अंदरि में नवां आइडिया थींदा। तंहिं करे असीं ज़ाती, फर्दी, कुटुंबी, ख़ानदानी, क़ौमी कहिड़ी बि ज़िंदगी गुज़ारियूं, पर पंहिंजे मक़सद ते हासिल करण लाइ जेकॾहिं असां पंहिंजी हिन सलाहियत खे वधायोसीं त असांजो इहो पासो अॻियां वधंदो। हाणे उनखां पोइ मेंटल ऐं इमोशनल हेल्थ जे हवाले सां अचे थी असांजी ज़िंदगी जो पासो। हाणे नकी तौरु सम्झो त आहे छा, हीअ जेका पाण खे पढ़ाई वञे थी नफ़्सियात में ॿोली, उहा आइडियलिस्ट फिलासफर खां सिखियल ॿोली आहे। उन में तव्हांखे हीअंर पढ़ंदा न त मेंटल हेल्थ जे हवाले सां ऐं इमोशनल हेल्थ जे हवाले सां त उहा तशरीह लॻी पई आहे त हिकिड़ो फ़र्द छा सोचे थो, उनखां पोइ छा फील ऐं महसूसु करे थो। मसइलनि हुन हीअ ॻाल्हि सोची मानी खणी खाए थी, हाणे हुनखे बुख फील थी, उनखां पोइ बिहेवियर मामिलो अचे थो त हुन कहिड़ो एक्शन ऐं कहिड़ो अमल जेको बेस ऐं बुनियाद आहे उहे खाई था वञनि। अहिड़ो पंहिंजो बुज़ुर्ग नालो कोन था वठोसि, उहो सदाई इहो ख़्यालु रखंदो हो उन यूनानी फिलासफर जो, असीं सोचूं था ऐं बार बार जंहिं ॻाल्हि ते सोचूं था सा असांजी आदत बणिजे थी, ऐं बार बार जेका आदत करियूं था सा किरदारु बणिजे थी, ऐं जेको असीं किरदारु बार बार अख़्तियार करियूं था सा असांजी क़िस्मत बणिजे थी। जवाबु आहे त तव्हांजी सोच इहा कीअं ईंदी जे हिते सख़्तु सर्दी आहे त दिलि चवे त हल हिते को थधो गिलास पाणी जो हुजे। तव्हांखे सोच तव्हांजे जिस्म जी अंदरूनी ऐं बैरूनी दुनिया जेके ॿई मादी आहिनि से सोच रहियूं थियूं। तव्हांखे पेट में तकलीफ़ आहे, तव्हांखे मथे में सूरु आहे, तव्हांजी हिसूं जीअं 6 ॿाहिरियूं आहिनि तीअं अंदरूनी हिसूं बि आहिनि। मसइला असांजे बदन ते प्रेशर पॉइंट्स आहिनि, हिकिड़ो असांखे सर्दी ॿुधाइनि, ॿियो असांखे गर्मी ॿुधाइनि, ॿियो असांखे ज़ोर ॿुधाइनि। जेकर इहे फीलिंग्स न हुजनि त पोइ सोचे किथां अचे। माण्हू ते वेठो हुउसि, ओचितो मूंखे ख़्यालु आयो, कहिड़ो ख़्यालु आयो, दिलि चयो त आऊं जेकॾहिं न थोरो सफ़र में हुजां त मज़ो अची वेंदो। चई तो ख़्यालु किथे अची, रेल में हलियसि पियो ओॾी महिल ख़्यालु, चई जहाज़ में हलियसि पियो, बसि सफ़र में त तूं न हली पियो ओॾी महिल त ख़्यालु कीअं ईंदो। तंहिं करे हिन जी माना हीअ आहे त तव्हां जेको कुझु पंहिंजे 5 हवासनि बैरूनी जे वसीले या अंदरूनी जे वसीले महसूसु करियो था, उहो तव्हांखे जेकी कुझु सोचराए थो, उन सोचराइण खां पोइ ॿिए नंबर जी जेके फीलिंग्स आहिनि, जेके इमोशनल फीलिंग्स आहिनि, मसइलनि हींअर आवाज़ तव्हांखे ॿुधायो या तव्हांजी फस्ट फीलिंग आहे हिसी, आवाज़ खां पोइ ॾिसबो तव्हांखे सोचणु आहे, या लफ़्ज़ में तव्हांखे गार ॾिनो
या हिन लफ़्ज़ में मूंसां अदा भाग करे कुर्ब सां ॻाल्हाए। हाणे उहा जेका सोच आहे उन तव्हांजे अंदरि इमोशनल फीलिंग पैदा कई, ये इंतिहाई पंहिंजे कावड़ अची वई ऐं हुन कावड़ जो कमु कयो तव्हांजे अखियुनि तव्हांखे फील करायो, तव्हांजे कननि तव्हांखे ॿुधायो अदा ग़लती थी आहे माफ़ु करियो, तव्हांजे कन ॿुधायो, हुनजे चहिरे जे तासरातनि तव्हांजी अखियुनि खे ॿुधायो, अखियुनि में पाणी पई वियो। हाणे जेकॾहिं असीं दर्दिदिल माण्हू आहियूं ऐं वॾा ज़ालिम क़िस्म जा माण्हू कोन आहियूं त असांजे अंदरि जेके ॿिए क़िस्म जी सोच खां पोइ फीलिंग्स ईंदियूं उहे इमोशनल फीलिंग आहिनि। पहिरियों इमोशनल न आहिनि, उनखे ॾिसी फीलिंग्स चइबी आहे। इमोशनल में माना छा थींदो, असांजे अंदरि में उनजे बारे में दया ऐं प्यार ऐं दरगुज़र प्रेम जी फीलिंग्स ईंदी। पोइ एक्ट कहिड़ो थींदो, असीं जा भाकर विझंदासीं जे घणी कांवर आहिनि, थोरा मज़बूत क़िस्म जा माण्हू आहिनि, चवंदा आहिनि ठीकु आहे बसि ॻाल्हि ख़तमु, बसि हलियो हलियो हलियो, इन अंदाज़ में चवंदा आहिनि। जहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि कहिड़े क़िस्म जो असीं रवैयो अख़्तियार कयो। तंहिं करे इहा थर्ड ॾाको वञे थो इमोशन्स, चोथों ॾाको वञे थो असीं कहिड़ो एक्ट था कयूं। हाणे जेके बि ज़हनी बीमारियूं थियनि, जेके बि उहे हिन चइनी में फ़र्क़ु आहे। जेकॾहिं असांजा कन न ॿुधनि ऐं ग़लति रिपोर्ट कनि, बसि हिते वेठा आहियूं ऐं असांजे अॻियां दोस्त ॻाल्हाइनि पिया, मुंहिंजा कन ॿुधनि कोन था। ॿिए पासे वरी हिते माण्हू आहिनि कोन, पर मूंखे आवाज़ ॿुधण में पियो अचे, को हितां पियो नालो वठे, को हितां पियो वठे। माण्हू मुंहिंजे अॻियां वेठा आहिनि, मुंहिंजूं अखियूं हुननि खे ॾिसण कोन थियूं। ॿिया माण्हू आहिनि कोन ऐं उहे मुंहिंजे अॻियां हींअर मूंखे ॾिसण वेठा आहिनि। मुंहिंजूं फीलिंग्स जेके बि आहिनि, मुंहिंजो हिसो जेके आहिनि, उहे जेके शयूं मूं ताईं पैगाम पहुचाइनि पियूं से ग़लति वेठी पहुचाइनि। माना शिज़ोफ्रेनिया जो माण्हू मरीज़ आहे फीलिंग्स जे हवाले सां, पर मुंहिंजूं फीलिंग्स सही आहे, पर उन में जेकी सोचूं ठहनि पियूं उहे जेकॾहिं सोचूं घणियूं आहिनि ऐं सोचूं ख़ौफ़ वारियूं ऐं डप वारियूं, जेतिरो सोचणु घुरिजे तंहिंखां वधीक ॿियो सोचां, ॿियो सोचां, ॿियो सोचां, ॿियो सोचां, ओवर थिंकिंग जी इमोशनल बीमारी आहे। पर मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त पियो हले, जे हुननि खे माण्हू हुनखे गले में मुंहिंजी कावड़ छो हुन कावड़ छो कावड़ ॾेई दी। त जेतिरी कावड़ अचणु घुरिजे हुन खां सफ़ा घटि थी अचे। ऐं असीं हिंदुस्तान ऐं चाइना जा बाउंसर कोन आहियूं, असांजी हुन क़िस्म जी ट्रेनिंग कोन्हे, आम क़िस्म जा माण्हू आहियूं, त भले बि नॉर्मल आहियूं। पर जेतिरी कावड़ अचणु घुरिजे असीं पिस्टल कढी वञी वाक ते रखूंसि। हाणे या घर में जहिड़ो आहे या पोयां जो मामला आहे, असीं इमोशनल माण्हू आहियूं, इलाज न कराइबो त कमु ख़राबु थींदो। माना फीलिंग्स में जेका रेंज आहे तंहिंखां सफ़ा हेठि या सफ़ा मथे त बि गड़बड़। सोचणु जेतिरो घुरिजे तंहिंखां माॻई सोची कोन था, रुॻो वेठा सोचूं त बि नफ़्सियाती ऐं मेंटल बीमारी आहे। ऐं उन खां अॻियां वधी जेकॾहिं ॾिसूं पिया जेके इमोशनल फीलिंग आहिनि, जेतिरी कावड़ करणु घुरिजे तंहिंखां हद खां वधीक रहम एतिरो जो हमरा हींअर वेठो अखियुनि में पाणी आणे अबा खणी छॾीनि, अबा छॾीसि त हुन ते पिस्टल आहे त कुटाई मारींदे देरि न कंदो, त पोइ हिते चइबो असीं अहनार करे। त हिकिड़े जज़्बात जी रेंज जे अंदरि हुजणु घुरिजनि, 10 खां वठी 70 जी कैटेगरी में हुजणु घुरिजनि, तंहिंखां सफ़ा हेठि आहे, तंहिंखां सफ़ा वधीक आहे त बसि इहो आहे। आख़िरी चोथों कहिड़ो आहे, चोथों आहे रवैये जो मामलो। त हिननि ते कंट्रोल आहे, पर बेअख़्तियार अलाए छा थो थिए, ओचितो असांजे हथां थोशो निकिरी वञे। अञा सोचूं था, अञा इरादियूं कोन कयोसीं, तेसीं असां ॿिए सां कार्रवाई कयोसीं। जॾहिं असांजो बिहेवियर ते कंट्रोल कोन्हे ॿियो, त हाणे तइ थी वियो त करिणो आहे। वॾे भाॻाण तोखे हितां रसा बदल तूं दरिया में चुप ॾे न, असीं पिया कंबूं। हाणे पिणे खे ईअं खणियो वेठो वञे तूं हिते त ॿाह में हथु विझ न, असीं विझणु भरण कावड़ चयूं था, जोश वेठा टपूं, पर जुरती कोन्हे जो हथु विझूंसि, त बसि इहे बराबरि। त करे इन्हनि चइनी पासनि में जेका बि नॉर्मल रेंज आहे तंहिंखां हेठि तंहिंखां मथे असीं ऐं जॾहिं बि असां पंहिंजी फीलिंग्स खे कंहिं हवाले सां ॾिसूं, जॾहिं बि असां पंहिंजी सोचनि खे इन अंदाज़ में ॾिसूं, जॾहिं बि असां असांजी इमोशनल फीलिंग्स खे ॾिसूं ऐं उनखां चढ़ी जेॾीमहिल असीं पंहिंजे एक्ट खे ॾिसूं ऐं किथे बि गड़बड़ असांखे महसूसु थिए त असांजो फ़र्ज़ु आहे त असां हिन समाज जे इख़लाक़ी रवाजी इख़लाक़ी क़दरनि खां न डिॼूं ऐं असीं चऊं त असां में गड़बड़ आहे। कंहिं दोस्त खे वठी सुठे डॉक्टर सां मशवरो हुजे त असांखे काउंसलिंग करणु घुरिजे, दवा जी ज़रूरत हुजे त उहा दवा जी ज़रूरत पूरी करणु घुरिजे। उन करे जो जिस्म जे अंदरि के बीमारी तव्हां ॾिठो आहे त माण्हू पैदाइश खणी घुरिजे। मसलन अगरि छा आहे कि मोरूसी करे हिननि माण्हुनि खे टीबी जी बीमारी आहे, मोरूसी करे हिननि खे शुगर जी बीमारी आहे, पर हीउ समाज बि असांखे हिकिड़ो माण्हू 10 साल एतिरनि टेंशननि वारी ज़िंदगी गुज़ारी जो हुनजे ब्रेन एतिरा त ज़हरीला केमिकल कार्ज कया आहिनि जो हाणे शुगर जो मरीज़ थी वञे। तंहिं करे बीमारियूं हिकिड़ियूं असां पैदाइशी तौरु ते
ऐं ॿियूं असां हिते समाज में जिन ज़िंदगी जंहिं हालत में गुज़ारियूं था उन मूजिबि असांखे लॻी वञे थो। तीअं ई ज़हनी बीमारियूं त जा बुनियाद असीं हिकिड़ा खणी अचूं था नफ़्सियात में बि त काफ़ी ब्रेन जा सेल जेके सेरोटोनिन पैदा कनि था से एतिरा त कमज़ोर आहिनि जंहिंजो अॻे इलाजु हो कोन। हाणे जो न जो इलाजु थी वियो आहे। पर ॿिए पासे असांजे ब्रेन जा सेल जेके ख़ुशीअ जो केमिकल आहे सेरोटोनिन तंहिंजो जेतिरो घुर्बल मिक़दार पैदा करणु घुरिजे कनि पिया, पर ज़िंदगी जूं हालतूं अहिड़ियूं थी वेंदियूं। हिकिड़ो माण्हू आहे पिनी दरगाहुनि ते पंहिंजनि मज़हबी अक़ीदनि मूजिबि वञी वरितई पुटु ओचितो थियो 20 सालनि जो पुटु मरी वियो एक्सीडेंट में। हाणे उन माण्हू जी कैफ़ियत कहिड़ी थी, अंदरूनी का बीमारी न हुई पर हुन सां हालत थी। असीं को किरदारु अदा करणु चाहियूं था, असांखे ॾाके ते पहुतासीं, हाणे उन स्टेज ते असांखे कमु करिणो आहे, उन टाइम ते असांखे जिस्मानी अहिड़ी बीमारी लॻी वई जो उहो कम ई नथा करणु चाहियूं। असांजी सॼी ज़िंदगी जो ख़्वाबु ऐं उहो ख़्वाबु ज़ाती बि न हुजे, उहो ख़्वाबु बि हुजे अहिला तरीन मक़सद जे हवाले सां ॿियनि लाइ ज़िंदगी गुज़ारे। उहो उन ॾाके ते धकु लॻे जे ॾाके ते बसि 5 मिंटनि खां पोइ हाणे ॿिए ॾींहं असीं ॿिया थियणा आहियूं त असांजो जिस्म ज़हन त ॿिए क़िस्म जो थी वेंदो। तंहिं करे इन क़िस्म जा बि रोग लॻनि था ऐं उहो असांजो फ़र्ज़ु आहे त असीं जेकॾहिं शानदार किरदारु अदा करणु चाहियूं था त पोइ असां इन शयुनि खे ॾिसूं ऐं किथे बि असीं इन मामले में कसा न थियूं जो असीं पंहिंजो रवैयो पंहिंजे कंट्रोल खां ॿाहिरि करे वेठा हुजूं ऐं नतीजे तौरु असीं दिलि जा सुठा मक़सद अहिड़ा पर पंहिंजे रवैये जे वसीले असीं पंहिंजो कमु फिटाए वेठा हुजूं त असांजो फ़र्ज़ु आहे त असीं इन पासे खे ॾिसूं। चोथों, हर इंसान वो मज़हब जी जेके फ़िक़े सां ताल्लुक़ रखे वॾी बि को कमु करणु चाहे थो उन ज़िंदगी में अहिड़ा तरीन मक़सद हुजे जाइज़ ज़ाती मक़सद हुजे। काफ़ी माण्हुनि जा अहिड़ा तरीन मक़सद था थियनि और जेको छॾी छॾी कोन कंदुसि पंहिंजे औलाद खे तइलीम ॾेई तरबियत ॾेई उनखे अहिल नेक साल जो पुटु करणु चाहियां थो ऐं धीअरूं करणु चाहियां थो। नेक मक़सदु आहे, कंहिंसां बेवाजिबी कोन्हे, कंहिंसां ज़ुल्म कोन्हे ऐं जाइज़ मक़सदु आहे, न माण्हू जो मक़सदु थिए थो। पोइ अचे थो रूहानी सिहत जो मामलो। हाणे रूहानियत जी हिकिड़ी माना हू आहे पर रूहानियत जी ॿी माना आहे। उहा माना हीअ आहे त असांजो जेको बि जाइज़ मक़सदु आहे, जेको बि अहिड़ा तरीक़े जो मक़सदु आहे, तंहिं लाइ असीं हिकिड़ा असूल तइ था कयूं त हीअ इख़लाक़ी क़दरनि जेके न टोड़बा, हीअ जे इख़लाक़ी क़दर तोड़बो, मसइलन डिसिप्लिन ज़ाब्ते जो मामलो जेॾीमहिल अचे थो त उहा कहिड़ी शइ असां खां ज़ाब्तो पई कराए, जेका मयूं ॿकरनि ढगनि ढढनि में आहे कान। रंड खे चइजे त तूं पाण मुराद वञ न वञी वर्ज़िश करे कंदी कान। हाणे तव्हां ॾिसो त तव्हां जिस्मानी तरह हींअर पिया आहियो, तव्हांखे तइ कयो हो त असांखे सुबुह जो 6 वॻे उथी ऐं वर्ज़िश करणी आहे या वाक करणी आहे। हाणे जिस्मानी तरह तव्हांजो जिस्म त लेज़ी आहे, इमोशन्स दिलि चई अॼु खणी छॾी सुभाणे करा, ठीकु आहे, ज़हन दबियल उहो ॼण त जज़्बनि जा दर पर का कुवत ते बि भाड़ियो नथी बुर्श माण्हू थी हिमत कर उधर केरु आहे जेको रंड में को बकरी में को पखी में कंहिंमें आहे। इहा जेका कुवत आहे इहा अहिला इंसानी दिमाग़ जी कुवत आहे जेका असां खां अमल वठे थी त असां पंहिंजनि पुख़्तनि इरादनि सां कमु करे वञूं था। इहो बि रूहानी ताक़त जो हिसो आहे। मवालियुनि में घटि थी वञे, चवंदा मवाली पंहिंजे वस कोन्हे वीचारो चवंदो कसम खणंदो चवंदो ज़ुबानी खां मूं नशो छॾियो अमा जो कसम छॾियो ऐं जेकर तव्हां वटि का सचाई जी मशीन आहे उन में वञी चेक कंदोसि त वाक़ई सच ॻाल्हाईंदो, पर जीअं त हुनजी इरादे जी कुवत ख़तमु थी आहे त कहिड़ो न करे सघंदो। त करे इहे जेके इख़लाक़ी क़दर आहिनि, मसइलन ॿिए पासे चवनि था त बाबा हीअ बि सिखियासीं समाज सां, हीअ बि सिखियासीं, हीअ बि सिखियासीं, हीअ बि सिखियासीं, बाबा वाक़ई समाज सां सिखियासीं। असां वटि मुस्लमाननि में सौटनि मासातनि मारोटनि वटि शादियूं करण जी इजाज़त आहे, पर हिंदू धर्म में कोन्हे। हुनजा पंहिंजा अख़लाक़ी क़दर आहिनि, असांजा पंहिंजा अख़लाक़ी क़दर आहिनि, पर की गॾियल इंसान जा अख़लाक़ी क़दर आहिनि जंहिं मूजिबि माउ सां शादी न कबी, जंहिं मूजिबि धीअ सां शादी न कबी आहे, जंहिं मूजिबि भेण सां शादी न कबी आहे। त करे इख़लाक़ी क़दर उहो मज़हबनि में विरायल कोन्हनि, उहे मज़हबनि मां थींदा कंहिं नतीजे अहिड़े ते अची पहुता आहिनि जिते उहे गॾियल इंसान ज़ात जा अख़लाक़ी क़दर थी विया आहिनि। त करे जेकॾहिं इख़लाक़ी क़दर तंहिंजी घुर्बल फीलिंग असांजे अंदरि आहे का, मसइलन क्यास ऐं रहम, हिते मैसूम ॿार जेको आहे उन मैसूम ॿार जे बारे में असांखे एक्चुअली कावड़ हाणे इमोशन आहे, असांजो हथ बि वधे थो, असांजी फीलिंग्स बि क़िस्म आहे जो हुन असां खां का शइ घुरण जे लाइ दही मुंहिंजी टंग में हथ त कप वारे हथनि सां इहे त मुंहिंजी टंग ख़राबु करे छॾी ॾिसी करे ॾिनी, त पोइ जेॾीमहिल मुंहिंजो हथु वधे थो त ओॾीमहिल अंदरि चए थो न न हाणे इहो जेको मामिलो आहे इहो असांजे इनर जो आहे, उनखे चइबो आहे अंदरि जो आवाज़।
ऐं उहो जी यादि कजे हंगामी सूरत हालूं जॾहिं असां वॾियूं कार्रवायूं करे वियूं था, जॾहिं माण्हू खूंडियूं करे वियनि था, जॾहिं क़तल थियनि था ऐं पोइ वेठा ज़लील थियनि पिया आहिनि जेलनि में, उन लम्हे उन जे अंदरि जो आवाज़ु दरअसल उन्हनि खे कुझु चवंदो पियो आहे। इहो जी जिस्मानी हुजे जवाबु जिस्मानी कोन्हे, जी ज़हनी हुजे त ज़हन त हुनजी इन जज़्बात ते हले थो त चंबो हणी कढेसि, ज़हन त चवे थो त पिस्टल खणी था खणी छॾेसि, पोइ उहो कीअं आहे जवाब आहे त उहो तव्हांखे ॿुधाए थो हीअं जे कई त पोइ हीअ जो रस्तो वठी हुन मंज़िल ते पहुचणो किथे पहुचंदो कोन्हे। त हिकिड़ी असांजी रूहानी क़ुवत आहे। हाणे हिकिड़ो माण्हू आहे उहो वञे पियो पुलिस वारे अड़ी करे ॻाल्हाएसि, रेंजर्स वारे देरि न कई कावड़ में वञी हुन सां बहस उनखे थेलो ॾिनो। वरी 5 ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिसो त साॻियो माण्हू वञे पियो, संदसि भेण कंदा हथ में का नंढी हड़ आहे सो खणी थो वञे, संदसि भेण खे हू चवे थो त तूं ॾेखार हड़ ॾेखार, भेण वीचारी हड़ ॾेखारे थी, कावड़ जी वरी हुनजी भेण खे वारनि खां गियले ईअं गियल थो वञे, उते ई भाॼी कुझु नथो पए। माण्हू चवंदो संदसि लाइ मसइलो थियो त रेंजर्स वारे सां वणंदे देरि न कई, संदसि भेण जा वार पिया छिकिजनि त ओॾी महिल ही पुलिस वारे खां वणण लाइ तयारु न आहे। जवाबु आहे त हुनजे अंदरि में ॻाल्हि ॿी आहे, हींअर हिन वटि जेका हड़ आहे तंहिंमें जेको मवादु आहे, जेकरे थो तकरार त नतीजे में उहो त मवादु ज़ाहिर थिए त उहो मवादु आहे हुनजी तंज़ीम जे लाइ बहितरीनु मवादु, उहो त मवादु आहे हिकिड़ो अहिड़ो मवादु जेको हुनजी क़ौम, हुनजी धरती, हुनजे मुल्क जे मफ़ाद में उहो जे हींअर ज़ाहिर थी पए त ख़बर पए कि हीअ त फलाणो माण्हू आहे, जे फलाणो माण्हू आहे या फलाणे जो माण्हू आहे त वॾो नुक़सानु थींदो। त तव्हां ॿुधायो त हुनजे अंदरि में छा आहे, जवाबु अंदरि में सख़्तु कावड़ आहे, गुस्सो आहे, उहो माण्हू उन मिज़ाज उन तबियत जो माण्हू जंहिंजी जेकॾहिं फ़र्ज़ु कयो त ख़ुदि खे थी 19-20 थिए त जज़्बाती थी थो वञे, भेण लाइ केतिरो थियो, पोइ हिते छा खपे, हिते जवाबु आहे तव्हां पंहिंजा अख़लाक़ी क़दुरु ठाहिया त हिन सूरत में पंहिंजे जज़्बनि ते ज़ाब्तो रखिणो आहे, ऐं जेको माण्हू पंहिंजे जज़्बनि ते राब्तो नथो रखे उहो रूहानी तरह ताक़तवर ऐं सिहतमंद नथो थी सघे। त करे जेॾा अहिड़ा मक़सद ओॾी वॾी रूहानी ताक़त, नंढड़ा मक़सद नंढड़ियूं रूहानी ताक़त, नंढड़ा मक़सद नंढड़ा अंदर जा आवाज़ दिलि मौजूदु। ऐं जेॾा वॾा मक़सद तेॾो वॾो रूहानी ज़ाब्तो, तेॾी वॾी अंदर जे आवाज़ खे सम्झो, तेॾी वॾा इख़लाक़ी क़दुर, तेॾा वॾा इख़लाक़ी। हाणे उहे असांखे तय करणा त असां कहिड़नि वैल्यूज़ ते हलणु चाहियूं था। मसइलनि राज़दारी असांजी इनक़लाबी उसूल आहे, राज़दारी में को जज़्बात जो मामिलो आहे, जज़्बात जो मामिलो आहे, कोई का मैथामेटिक्स राज़दारी में आहे, जवाबु मैथामेटिक्स कोन्हे, शौरी तौर ते सोचे कयो थो त हिन राज़दारी जी असांजी ज़रूरत आहे, हिकिड़ो इख़लाक़ी क़दुरु असां ठाहियो आहे। ॿियो इंतिहाई पंहिंजाइप सां क़ुर्ब सां पेश अचणु ऐं शफ़क़त सां पेश अचणु, असां पंहिंजो हिकिड़ो इख़लाक़ी उसूल ठाहियो आहे, पंहिंजे भाइटीअ जी भत खे न टोड़णु, इहो असां इख़लाक़ी उसूल ठाहियो आहे। हिन क़िस्म जा इख़लाक़ी उसूल कोन पधु कंदा कयूं त जिते इंसानी ज़हननि जा रिश्ता मिलनि था उहे रत जे रिश्तनि खां बलातर आहे। ॿी ॻाल्हि आहे त किथे आहिनि किथे कोन्हनि, पर इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं आहिनि इहे असांजा पंहिंजा इख़लाक़ी उसूल आहिनि। त करे जेके अज़ीम कम आहिनि तिन अज़ीम कमनि जा जेके इख़लाक़ी उसूल आहिनि उहे असांजे ज़मीर खे जोड़ीनि था, उहे असांजी रूह खे जोड़ीनि था। त करे असांखे उनखे सम्झणो आहे, उनखे जेॾी महिल बि कमज़ोर कयोसीं त नतीजे में असां वॾा कम जेके करणु चाहियूं था उहे असां न करे सघंदासीं। 5 नंबर ते अचे थो रिलेशन। हाणे हुन में थी इहो थो त सभु बदा असांजी क्या कनि, असीं ॼातासीं इहो रिलेशन न हुजे त पोइ माउ पीउ असांजी कीअं करे सघनि। रिलेशन जे अंदरि में जज़्बात आहिनि, हुनजे अंदरि में फीलिंग्स आहिनि। असीं ॼातासीं असांखे खीर जो ऐं फीडिंग जो बंदोबस्तु उहे कंदा, पाणी जो बि उहे कंदा, धोअंदा उहे, सफ़ा बि उहे कंदा, पिंपर बि उहे पाराईंदा, सभु उहे कम कंदा। ॾाके ॿिड़ाके जीअं असीं वधंदा था वञूं तीअं असीं सॼी उन कल्चरल तरबियत मां असीं गुज़रंदा था अचूं, तंहिंमें सभु कम असांजा ॿिया वेंदा। त करे पहिरियों जेको तइलक आहे, जेको असांजो ख़्यालु रखे थो उहो माउ आहे ऐं पीउ आहे। ऐं किन माण्हुनि खे वॾियूं भेनरूं हूंदा आहिनि, किन खे कोन्हनि। त करे उन्हनि सां असांजो कहिड़ो तइलक आहे,
उन में ॾिसो हाणे माण्हू त ज़ाती ज़िंदगी वेठा गुज़ारीनि ओॾी महिल कहिड़ो आहे, माण्हू चवंदा पंहिंजे बचनि जी कंदा आहियूं ओॾी महिल कहिड़ो आहे, माण्हू खे पंहिंजे कैरियर जी त मूंखे सुठी नौकिरी खपे ओॾी महिल कहिड़ो आहे, माण्हू चाहे थो त आउं वञी स्पोर्ट्स में नालो दुनिया में क़ाइमु थो करणु चाहियां। उन मामले में असां पंहिंजे माउ पीउ खे केतिरो टाइम वेठायूं, असीं पंहिंजी भेण खे भाइरनि खे केतिरो टाइम वेठायूं, उहे रिश्ता जेके असांजा आहिनि उन्हनि खे कहिड़ो था ॾियूं। जेकॾहिं माकोड़नि जो असांखे तजुर्बो हुजे त माकोड़ा ॾुखिये टाइम ते जेॾी महिल बरसाति अचनि थियूं उन टाइम ते न फ़क़ति संदन संदास नंढा एग्स खणी डोड़नि था ऐं जेको पीअल अन्न खणी डोड़नि था। काफ़ी माकोड़नि जूं जिन्सूं आहिनि जेके अंधा मंडा संदन वालदेन पिया आहिनि त लाशुनि खे खणी पिया हलंदा आहिनि त हिननि खे उते असीं वञी विहारींदासीं त जेको अन्न पाणी आहे उहो असीं कंदासीं। हीअ त इंसानु त करे इंसानु ऐं सुभाणे जेको असीं करणु चाहियूं था उनजी बि इन मां ख़बर पए थी त माउ सां कीअं थो ॻाल्हाए, पीउ सां कीअं थो ॻाल्हाए। चाहे हिकिड़ो इनकलाबी अहिड़ो थी सघे थो जो माउ जो ख़्यालु न रखे ऐं पोइ जंहिं टाइम ते अॻे पाण ॻाल्हि कईसीं त भई छा ॿ कलाक जी हलो चांहि पी तूं हेतिरी थियो 2 कलाक छा फलाणी न थी था अचो, छा ते फलाणी जी बिरयानी भली आहे उते ई थी था अचो। वरी उथंदो सदन माउ जी काल अचे की इनकलाबी को माण्हुनि खे टाइम ॾींदा आहिनि छा, बाक़ी ॻाल्हि तूं सभु फिज़ूल वक़्तु विञाई इनकलाब खे तूं टाइम ॾींदो हेॾे एतिरो माउ सां ॻाल्हाइणो आहे तोखे इनकलाब उन यादि आहे। भेण बीमार आहे फ़ोन कई त मूंखे तूं ॾिसी वञे त हितां प्रोग्राम ठाहियोसीं हलूं यार फलाणे भत जी दावत मिली आहे पाण हलूं साकरे मां थी अचूं, ओॾी महिल असांखे यादि आयो भत यादि आहे, भेण बीमार आहे त ओॾी महिल असांखे अब तव्हांखे ख़बर कोन्हे वियतनाम में माण्हू विया, अंगोला में विया, रूस में विया, माण्हू वीचारा किथे वेंदा हुआ। पर हाणे हिते असांखे होॾां जूं हंगामी हालतूं उन्हनि हंगामी हालतुनि में जेके मख़सूस सूरत ॻाल्हियूं आहिनि से खणी पंहिंजे दिलि जे उन जॻह ते अची फिट कंदासीं जिते असांजी दिलि नथी चए, जिते असीं छसा आहियूं, जिते असीं ग़लति आहियूं, उते अची उनजो इस्तेमालु कंदासीं। पोइ चवंदासीं असीं वाह इनकलाबी माण्हू ज़ाती घरनि खे टाइम किथे ॾाई, अब उनखे थो थी भत खे बि न ॾिए न। जीअं मसलन काफ़ी मुबालक आ रहे आहिनि जंहिंमें हीअ बि आहे अब निंड इबादत जिन जी अब शाइरी में अची जी सॼी ज़िंदगी जो पल पल मुबाइन अज़ीम मक़सद लाइ इस्तेमालु करे छॾियो। हिन क़िस्म जा सूफ़ी हिन क़िस्म जा माण्हू हींअर मुंहिंजी दिलि चई चांहि थी आहे हीअ कोन थो पिए ग्रीन टी थो पिए अची छा आहे चई लिखंदे इनकलाब जे खाते में हीअ ग्रीन टी जेका आहे इहा इनकलाब जे खाते में लिखी अब भत खाईंदे मानी खाईंदे यार दिलि चवे थी त ॿई शयूं हुजनि भत बि हुजे मानी बि हुजे चई छा आहे चई इहो पाण इनकलाब में खाधोसीं न। असांजो बसि पुॼे त ज़िंदगी जो पल पल माना छा थी त जेको बि हुजे सूफ़ीअ जो त सूफ़ीअ जे हवाले सां जे मज़हबी त मज़हबी हवाले सां जेको कमु वेठो करे केॾी महिल दिलि हुनजी चए त कॾहिं हिते था घुमूं हाणे घुमे थो कॾहिं त छा आहे पंहिंजी फ़िरके जे हवाले सां चई बाबा ॾेई माण्हू हलायो कमु पिया कनि सभु शयूं जेके आहिनि ओॾी खणी जवाबु आहे त ईअं कोन्हे। काफ़ी ज़िंदगी में माण्हू ज़ाती ज़िंदगी गुज़ारे थो, माण्हू जी दिलि आहे, माण्हू जे अंदरि में थोरो ॿार आहे उनखे पाण थोरी देरि खां पोइ ॻाल्हाईंदासीं, माण्हू उन मौजूदु ज़िंदगी गुज़ारे थो त उनखे तव्हां महिरबानी करे इनकलाबी ख़ातर में अज़ीम मक़सद जे ख़ातर में न खणी वञो। त रिलेशन जे मामले में बि ईअं आहे त असां माउ पीउ खे केतिरो टाइम ॾींदा जेको सुभाणे मरी वेंदा ऐं गॾो गॾु असां को बि मक़सदु हासिलु करणु चाहियूं था, कैरियर में अॻियां था वधणु चाहियूं, माण्हू पंहिंजी धीअनि पुटनि खे औलाद कोन टाइम न ॾिनो, मवाली थी विया सुभाणे उहे उन्हनि लाइ अज़ाब बणिजी विया, दर ते ठक ठक उठे असां कुझु चोरी करे दर ते ठक ठक असांजी गाॾी जी बत्तियूं कटिजी वियो आहे, इहा ख़्वारी न आहे। त जेको घुर्बल टाइम ॾियणु घुरिजे उहो असांखे ॾियणु घुरिजे। हाणे उन रिलेशन में माउ पीउ बचे थो, भेण भाउ बचे थो, सॻा भाइर सोट मासात बचनि था, गॾो गॾु असांजो पाड़ो ऐं मुहलो बचे थो। पाड़ी ऐं मुहले जे हवाले सां बि असांखे रहणो आहे त ची हद ताईं असांखे पेर भरिणो थो पए। सवेल वारी ॻाल्हि त असां 2 कलाक ॾंदनि खे कोन ॾींदासीं, कंहिं माण्हू खे सुरमे विझण जी आदत आहे त सुरमे खे उहो 6 मिंट बि कोन ॾींदो, हीअं कानी विझे हीअं कानी विझी ॾींदो आहे। त करे काफ़ी शयूं हिन में अहिड़ियूं हूंदियूं जंहिंखे थोरो टाइम ॾियणो आहे पर उहो ॾियणो ज़रूरी आहे। तीअं असांजा कारोबारी दोस्त आहिनि, कारोबारी दोस्ती असांजी ज़ाती दोस्ती कोन्हे, उन्हनि खे दिलि जा हाल कोन ॿुधाईंदासीं, उनखे इहो कोन ॿुधाईंदासीं फलाणी छोकिरी मूंखे मिले थी जे राज़ी थी वञनि त हिन खां मङणी करियां, ज़ाती दोस्त कोन्हे उहो कोन ॿुधाईंदासीं। पर इहा ॻाल्हि मुनासिबु आहे त ज़ाती कारोबार जे हवाले सां उहो असां सां रिआयत करे इंतिहाई ईमानदारी सां हले, पंहिंजाइप सां हले ऐं असीं उनखां घुर्बल जेका ज़रूरत हुजे जंहिं टाइम ते का ॻाल्हि पुछण जी या का सलाह ॾियण जी उन महिल असीं ॾेई नथो टाइम आहे। असीं जे वकील आहियूं, को कारोबारी माण्हू असां सां सही हलियो आहे त असीं वकालत में जेका उनखे रिआयत ॾेई सघूं था उहा असांखे जाइज़ ॾियणु घुरिजे त असांजे कारोबारी रिश्ता मज़बूत थींदा। इहे असीं जेॾीमहिल शागिर्द आहियूं त असांजे शागिर्दनि जी दोस्ती आहे, घणो टाइम न ॾियूं पर घुर्बल जेतिरो ॾेई सघूं था उहो ॾियूं, हेलो हाए ताईं ॾियूं त उहो असां ॾियूं। हा बाक़ी 1.5 महीनो अची रहियो आहे, पेपर जी तयारी करणी आहे, उन टाइम ते असीं कोन ॾींदासीं, हुन सफ़ा घटि ॾींदासीं। पर हिकिड़ो तय लिखा आहे, तीअं ई असांजी तंज़ीम जे अंदरि हिकिड़ो रिश्तो आहे
अहिड़ा मक़सद लाइ लाले पठाण वांगुरु कढियासीं, तोते हेतिरो फंड आहे, तोते हेतिरो फंड आहे, अच त रस्सी की झलियूं, पोइ हुतां झलियूं बीठो आहे, हुतां झलियूं बीठो आहे, हिन रेड़ीअ में हलणो आहे, तंहिंखां सवाइ ज़ाती हवाले सां असां छा पिया कयूं? ज़ाती हवाले सां पोइ दोस्तीअ जो पहिरियों जोड़ियो अथऊं। जे न जोड़ियो अथऊं त पोइ उहो तनज़ीम जे अंदरि उन क़िस्म जो कुर्ब ऐं पंहिंजाइप न हूंदी ऐं असां वॾो कमु न करे सघंदासीं। तीअं असांजो जेको अहिड़ा तरीन मक़सदु आहे, तंहिंमें असीं रज़ाकाराना तौरु कमु कयूं था। इहे ॿिया हमदर्द हूंदा, उन्हनि हमदर्दनि सां असांजो कहिड़ो तहलीक आहे, उन ते ध्यानु ॾियणो पवंदो। ऐं तहलीक में मुख्य ॻाल्हियूं हीअ असांखे सम्झणु घुरिजे, माण्हू खे थींदो ख़ौफ़ त तहलीक में के वॾा कम था करणु पवनि। हाणे तहलीक में जेको पहिरियों पहिरियों कमु आहे उहो आहे अहमियत ॾियणु। माण्हू अहमियत जा बुखा आहिनि, हर माण्हू अहमियत ॾियणु। माण्हू कहिड़े बि ॾाके ते हुजे, उहो चयो त हिन वटि मुंहिंजी अहमियत आहे। माण्हू चयो छा आहे, चई त साईं तव्हांजो लेक्चर खपे, माण्हू खे लेक्चर। हाणे हू चए त तव्हांजे लेक्चर जो हिते असरु थियो, हिते असरु थियो, हिते असरु थियो। उहा जेका जाइज़ ॻाल्हि कजे अहमियत आहे। पलीअ साहिब महसूसु थियो त मुंहिंजी अहमियत आहे, फाज़ल खे महसूसु थियो मुंहिंजी अहमियत आहे। हीअ माण्हू ज़िंदगी क़ुर्बान करे था ॾियनि छा? पैसनि लाइ। जवाब त ॾेई था ॾियनि, वक़्तु त ही था ॾियनि, पंहिंजूं ख़िदमतूं त ही था ॾियनि, ज़िंदगी जा अनमोल घड़ियूं त ही था ॾियनि। पोइ कहिड़ी शइ खपे? जवाब हिकिड़ो इहो त अहसासु आहे त असां हिकिड़ी मेरास छॾे पिया वञूं, जेका सुभाणे थींदी। पर चंद माण्हुनि वटि बि अहमियत आहे न। कुझु चंद जी टोली ठाहे त हली सघूं था न। तंहिं करे पहिरीं पहिरीं जेका ॻाल्हि आहे उहा आहे अहमियत ॾियणु। ॿियो आहे एतिराम करणु ऐं घुर्बल शफ़क़त सां पेश अचणु। जेकर रिश्ते में एतिराम हुजे, माउ पीउ जे मामले में औलाद सां माण्हू शफ़क़त सां पेश ईंदो, त ॿिए दोस्तनि ते बि एतिराम आहे, कारोबारी मामलनि में बि एतिराम आहे, उस्ताद शागिर्द उस्ते रिश्ते में बि एतिराम आहे। कहिड़ा पैसा ख़र्च थिया अहमियत ॾियण में, कहिड़ा पैसा ख़र्च थिया एतिराम ॾियण में, कहिड़ा पैसा ख़र्च थिया शफ़क़त में, को बि पैसो ख़र्च कोन थियो। तंहिं करे ॿिए नंबर ते तहरीक में इहा शइ खपे। टे में आहे त घुर्बल, हर क़िस्म जो पंहिंजो पंहिंजो आहे कुर्ब ॾियणु। हाणे मङे धीअ पंहिंजो कुर्ब ॾींदो माण्हू, ऐं गॾोगॾु कारोबारी खे पंहिंजो कुर्ब ॾींदो। पंहिंजा पंहिंजा माउ पीउ सां हिकिड़ो कुर्बत जो रिश्तो आहे, ऐं गॾोगॾु माण्हू जेके हलूं पिया तनज़ीम दोस्तो ते ॿिए क़िस्म जो रिश्तो आहे कुर्बत जो, शागिर्द उस्ताद जो पंहिंजो आहे। तंहिं करे पंहिंजाइप सां पेश अचणु, कुर्बत सां पेश अचणु, इहो आहे। उन खां पोइ असां जेॾीमहिल घड़ी अची वञे थी आमतौर हिकिड़ा रिश्ता जो असांखे फ़र्क़ु आहे। बाक़ी जे घड़ी अची वञे थी त उन टाइम ते असां थोरी मारी था कयूं, घणनि जी कोन कयूं। हीअ ॻाल्हि सम्झणु घुरिजे त दोस्ती वोस्ती पंहिंजी पंहिंजी जॻह ते, पर मुंहिंजो दोस्त वेठो आहे हिते, 8-10 दोस्त लॻा विया आहिनि, मुंहिंजी जेकी टंग भॼी वई वीचारा चंदो पतो कंदा, पर मुंहिंजी माल सोन में कीअं ॾींदी? मुंहिंजी भेण वटि जे ॻिया हूंदा त लखे आहे हिकिड़ी मुंहिंजी त टंग बचाईंदी। तंहिं करे असां बि पंहिंजा जेके ज़ाती रिश्ता आहिनि त तेजो ख़र्च कंदासीं। हेॾा असीं इनकलाबी ॻाल्हियूं कयूं था, वॾा कमु कयूं था, ऐं वक़्तु पवण ते पाण पंहिंजे बचनि खे ख़तरे में विझी छॾियूं था, वठी वेंदा। पर माली हवाले सां जेकर ॾिसंदासीं त पाण सॼी ज़िंदगी पंहिंजे हिकिड़े पुट खे पढ़ाई इंजीनियर करण ते जेतिरो ख़र्च था कयूं, तनज़ीम खे एतिरो फंड करे हूंदा। 6 पुटनि 6 पुटनि खे जंहिं मंज़िल ते पहुचायूं था, हिकिड़े पुट जेतिरो बि तनज़ीम में कोन था ॾियूं, दोस्तनि में कोन था ॾियूं, वॾो ख़र्चु आहे। त करे ख़र्च त उहो असीं वॾे वेठा कंदासीं, पर महिल ते केॾी महिल हिकिड़े हाल सां जेको असां कयोसीं इहो, बाक़ी सॼो रिश्ते ऐं तहलीक में 4 ई सूरत तंहिं मूजिबि असीं हिकिड़ो तहलीक जोड़ियूं था। 6 नंबर ते अचो थो असांजो कैरियर ऐं मिशन। हाणे हीअ ॻाल्हि सोचणु घुरिजे त असांजा इहे फ़ैसिला ही समाज करे थो। पुठिते पियल समाज में हुते करे हिकिड़ा त असांजे घर वारा असांजे ज़हन में ॻाल्हियूं विझनि था, ॿियो त दिलि हिकिड़ो कमु करणु चाहे थी। अब दिलशादी जे अची वॉलीबॉल रांदि, वॉलीबॉल रांदि लाइ वियासीं, 18 कलाक लॻी हलिया, न पीठ में अन्न आहे न पाणी आहे, त पोइ दिलि छा थी चए, पोइ पाणी जो डुक मिले, अन्न मिले। इहे माण्हू जूं मजबूरियूं माण्हूअ खे पंहिंजे पैशनेट कम खां ॿाहिरि खणी, जेको कैरियर हुजणु घुरिजे तंहिंखां ॿाहिरि खणी समाज में ॾिसूं था। तंहिं करे उहा मजबूरी हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर असांखे ख़बर त हुजणु घुरिजे त जीअं वस में हुजे त पोइ उहो कहिड़ो कमु आहे कंदे मुंहिंजी ज़िंदगीअ खे का माना मिले। उन में सेखारियो थो वञे त जेको कैरियर आहे तंहिंमें पहिरें नंबर में हीअ ॻाल्हि आहे त उहो कहिड़ो कमु आहे जंहिंमें करण में तव्हां सुठा आहियो, माना जिस्मानी ऐं ज़हनी सलाहियत तव्हांजे अंदरि मौजूदु आहे। उहो कमु कहिड़ो आहे, उहो माण्हू ॻोल्हा करे माण्हू ख़बर पइजी थी वञे त हीउ कमु आहे। हाणे उहो जेको कमु आहे
गॾोगॾु उन में ही पासो उनजो आहे त तव्हां कमु करियो था त मज़ो थो अचे, प्रोफेशनल कमु आहे। माण्हू चइबो आहे छा आहे चई नलकीअ सां मूंखे पाणी वठणु ॾियां त बाबा मज़ो वठो, चइबो आहे तुंहिंजो प्रोफेशनल कमु कोन्हे। या छा अॼु चांहि ठाहींदे मज़ो थो अचे, या त बुर्ची तोखे थियणो कोन्हे। त करे तूं जंहिं प्रोफेशनल पंहिंजे हवाले सां प्रोफेशनल कैरियर जी तूं चूंड करी थो, उहो अहिड़ो कमु आहे जो तूं करी थो त ॼण तूं गुम थो थिए, ख़बर ई नथी पए, एॾो मज़ो थो अचे। हाणे हिते दिलि जो मामलो आहे, जेॾीमहिल पाण चयोसीं कहिड़ो करे सघूं था सुठे नमूने ते असांजी जिस्मानी सलाहियत जो मामलो आहे। जेॾीमहिल असीं चऊं था त उहो दिलि खे वणे थो, उनमें गुम थी वञूं था, हिते असांजे इमोशन्स ऐं जज़्बात जो मामलो आहे। टियों त असांजो ज़हन असां लाइ सोचे थो, चए थो हीउ कमु करणु घुरिजे न करणु घुरिजे, ऐं पोइ अंदरि जो आवाज़ु चए थो कमु त वणे थो पर यार हिननि में कहिड़ी माना आहे, न समाज लाइ को किरदारु, न पंहिंजे पुञर लाइ को किरदारु, वणे थो ठीकु आहे, दुनिया बि सारा ॾे पर हीउ कमु। हाणे हिते जेॾीमहिल तव्हां सोचो था त इन नमूने इन लम्हे तव्हांजे अंदरि में अचे थो त मुंहिंजी ज़िंदगी जी माना छा आहे, पोइ अहिड़ो कमु करे वञनि जंहिंमें माना हुजे। चौथी शइ कहिड़ी थी अचे, अब हीअ शइ मूंखे वणे थी, माना बि आहे, सभु आहे, त हींअर कासमाबाद खे हिन कम जी ज़रूरत अचे थी, सिंधी क़ौम खे ज़रूरत आहे अचे उनखे कोन्हे, समाज खे ज़रूरत आहे उनखे कोन्हे। चई छा आहे की घोड़नि जा संज जेके आहिनि फलाणा ठाहींदा हुआ उहो मूंखे करणु अचे थो ऐं मूंखे वणे थो ऐं मज़ो बि अचे थो, मुंहिंजी माना बि आहे। सुभाणे माण्हू छा चवंदा त हल ॾिस खणी त कहिड़ा हिन संज ठाहिया, मुंहिंजा संज पिया हुआ, जब संजनि जी हींअर समाज जी ज़रूरत आहे, जब संजनि जी हींअर समाज जी ज़रूरत ई कोन्हे। मूं इंटरव्यू ॾिठो उन में हू जेके तंबूरा ठाहिनि था शाल थी वारे पासे, चुप तंबूरा ठाहियूं पिया, पिनी खाऊं था, ॿियो फन मटायूं कोन, तंबूरा था ठाहियूं। हाणे हू तंबूरनि में वीचारा पंहिंजी माना वेठा ॾिसनि, हिन तंबूरा हुननि खे ठाहींदे वणनि पिया, दिलि बि लॻी पई आहे, समाज खे ज़रूरत आहे। जावत इहो तय तव्हांखे हिते ई खां करिणो पवंदो त तव्हां त वॾियूं ॻाल्हियूं वेठा सोचियो, पर हिन ॿार खे वाक़ई ज़रूरत आहे। अॼु त ठहियो पर सुभाणे हिन ॿार जी मुस्तक़बिल लाइ इहा ज़रूरत आहे, जे न आहे त तव्हां त करे तव्हांजो क़िबलो जेको दुरुस्त कंदो त ही या ही उहो समाज जी ज़रूरत अॼु न त सुभाणे समाज जी ज़रूरत। उन मूजिबि असांखे पंहिंजे कैरियर जी चूंड करणु घुरिजे ऐं उन कैरियर खे असांखे घुरिबल टाइम ॾियणो, ऐं जेकर उनखे असीं टाइम न ॾींदासीं त उनजो नतीजो इहो आहे त असीं उहे कम कंदासीं जंहिंमें आस्ते 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 असीं जुटी पवंदासीं। त करे कैरियर वारो जेॾीमहिल असां कमु कंदासीं त उन में असांजो जोहर हूंदो, ऐं जोहर ॿ टे शयुनि मां ठहे थो। हिकिड़ो जोहर माना तव्हांजे जिस्म में उहा सलाहियत हुजे ऐं लचक हुजे जेको तव्हां करे सघो। मसलन अगरि छा आहे थी त आउं बास्केटबॉल ड्राइव थो चाहियां, बास्केटबॉल लाइ तुंहिंजो कद जेकर 6 फुट आहे तो कोन खणंदा, उन लाइ तव्हांखे 7 फुटनि जो कद हुजणु घुरिजे, माना तव्हांजे जोहर में तव्हांजो जिस्म उहो कमु नथो करे सघे। अब आउं फलाणी फैक्ट्री में थो कमु करणु चाहियां, जिस्मानी सिहत जे हवाले सां तुंहिंजी जेका तबियत ऐं मिज़ाज आहे उनजो केमिकल थो कोई ड्राइव अचे थो, तंहिं करे माना जिस्मानी तरह तव्हां पूरा था आहियो, जज़्बाती तरह तव्हां कमु करियो था त चिड़ थी थिए त बि कमु न थिए। त करे उहो कमु कंदे तव्हांजी चिड़ न थिए, जिस्म तव्हांजो साथ ॾिए, ज़िंदगी जी माना उते तव्हांखे ॾिसण में थिए, उन कम जे वसीले तव्हांजो ज़हन चवे थो वक़्त जी ज़रूरत आहे, तव्हां किरदारु अदा करे वञो हलिया, त पोइ चइबो त तव्हांखे कैरियर वारो कमु ॻोल्हे वरितो आहे। त करे उन कैरियर मूजिबि असांखे कमु करणु घुरिजे। उन खां पोइ अचे थो जेको असां माण्हुनि खे सोचणु घुरिजे, सिंधी माण्हुनि खे ख़ासि तौर ते ऐं असां नौजवाननि खे जेके पाण मनी ऐं फाइनेंस चऊं था, उन बाबति असां वटि जेके तस्वरनि में हीअ उहो की बचाए रखिजो तोखे ॾींहं वसंदी समय ते, की ॿ पोयो करे थो थोरो बचाए रख, पोइ हिकिड़ी ॾींहुं ॾींहुं वसंदो, हिकिड़ी ॾींहुं बीमार थी पंज ॾींहं खपे पियो हूंदे उहे पैसा खाई ईंदासीं। जवाबु आहे त जेसि ताईं इनकलाब अचे तेसि ताईं असीं कानून कहिड़े ते था हलूं, जवाबु पाकिस्तान जे कानून। पोइ मज़हबी माण्हू हुजे तंहिंखां पुछिजेसि त बि ठीकु आहे तव्हांजो मज़हबी कानून जॾहिं अचे, फ़िलहाल कोन आयो आहे, जेतिरो आहे ओतिरो आहे, पोइ तूं PPC ते छो वञे, या अंग्रेज़नि जे कानून ते न हल न उन ते हलो। हे ट्रस्ट जा कानून रुॻो तुंहिंजो मज़हबी कानून आहिनि जेके हलनि ते हली पियो, जेके ॻाल्हियूं कानून में असांखे नथियूं वणनि हिन समाज में रहणो ते हलणो आहे। त करे जेसि ताईं हू इनकलाब अचे तेसि ताईं असांखे पंहिंजे क़ौमनि ऐं फ़र्दनि खे छा सेखारिणो हुजे, पंहिंजे पेरनि ते बीठल हुजनि। फाइनेंस ऐं मनी बाबति असांजो तस्वर जेको आहे उहो हीउ हुजणु घुरिजे त सभ खां पहिरियों ॾाको जेको अचे थो हिकिड़े जे में कोन थो अचे, जेकर माण्हू वॾनि माण्हुनि जा पुट आहिनि, जंहिंजे हिसे में 200 एकड़ ज़मीन आई आहे, जंहिंजे हिसे में फैक्ट्री आई आहे, जंहिंजूं बैंकूं दौलत सां भरियूं पियूं आहिनि,
तिन जा ई ॾाका कोन्हनि पंहिंजे ग़रीब माण्हुनि जा ॾाका आहिनि त पहिरियों ॾाको आहे जेके चइबो आहे टू अर्न मनी। हाणे हिते हिकिड़ो तस्वर पेश थिए थो जेके पाण चवंदा आहियूं एक्टिव इनकम, माना छा, माना पोरीअ जे वसीले ॿ रुपया कमाइण। असीं दौलत ऐं ॿ रुपया कमायूं था कमायूं था कमायूं था कमायूं था ऐं 20 कमायूं था 20 ख़र्च करे ॾियूं, सुभाणे वरी असां 40,000 कमायूं 40 ख़र्च करे ॾियूं, सुभाणे असीं वरी 2 लख कमायूं त वरी ज़िंदगी लाइफ पंहिंजो स्टाइल अहिड़ो कयूं 2 लख विञाए ॾियूं। त पोइ असीं जहिड़ा आहियूं तहिड़ा हूंदासीं, तंहिंखां छॾंदासीं कोन। 5 लख कमायूं, भले गाॾियुनि में वेठा चढ़ूं, भले असीं दुनिया ॿी घुमी अचूं, आहियूं कहिड़ा, आणी न चाढ़ी न ॾुथ ॾियारी सूट। ॿियो कहिड़ा आहियूं, उहो की बचाए रखिजो घुमी वसि। अब वकील घणो कमाई जीअं 30 लख कमाई था भई पोइ बचत बचे थी, बचत कोन्हे जेके अचनि ज़िंदगी मज़े वारी ठहूं गुज़ारियूं बसि वाई बचा हलनि त लाभ कयूं। ॿियो त तव्हां हिते ज़ुल्म न बेवाइती न, तव्हां जाइज़ नमूने में ॿियनि लाइ कहिड़ो पंहिंजो इमेज ठाहे था वञणु चाहियो। त पोइ इहा आहे त पठान खां सिखबो त ॿ कुझु कोन्हे रुॻो माई नथा, त पोइ बचत कीअं था कयूं, पोइ गिहु विझूं कोन, ख़ाली ख़ाली पाणी खाईंदा आहिनि, जे 3 खाई सघूं था त अढाई खाईंदा आहिनि। माना किफ़ायत शुआरी कबी ऐं किफ़ायत शुआरी सुभाणे जी वरी खाइण लाइ कोन कबी, उहा सुभाणे जी नंढड़ी इन्वेस्टमेंट लाइ। त करे जेको ॿियो ॾाको अचे थो उहो अचे थो 2 रुपया बचाइण, मनी कुझु बचाए कुझु बचाए कुझु बचाए। टियों जेको ॾाको अचे थो उहो आहे ग्रोथ मनी, अहिड़ी जॻह ते लॻायो जितां 5 रुपया वधनि 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 वधनि। चौथों ॾाको जेको अचे थो फाइनेंशियल फ्रीडम, पंहिंजी हालतुनि मूजिबि माण्हू चए थो बसि ₹1 रुपया थो मिले, ॿारनि जा मोहताज कोन हूंदासीं, आख़िरी टाइम ते दवा जे लाइ आम जी जीअरो हुजां, केरु अॼु केरु कोई या मुंहिंजी ज़ाल जीअरी हुजे, औलाद जेके हथ टंगे वेठा हुजे इहो कोन थींदो। अगरि ₹1 रुपया मिलंदो पियो महीनो त ठीकु आहे, माण्हू म्यूचुअल फंड में पैसा रखी जाए, माण्हू ॿियनि जॻहियुनि ते रखी जाए, माना तव्हांजा वसीला एतिरा थी वञनि लिया जो एक्टिव न पैसिव इनकम थिए, तव्हां एतिरो पियो मिले जो तव्हांजी ज़िंदगी ॾुखी न हुजे, मोहताज न हुजे, ॿियनि जी अखियुनि में छा ॾिसो ईअं थो। त करे पाण वॾी लालच न करियूं, पर छा इहो मुनासिबु आहे त महसूसु थिए त दवा त ॾिनी वई पर अणख़ुशि थी ॾिनी वई, इहो असां पिया त असीं सुभाणे लाइ हिन समाज लाइ छा था चई वञणु चाहियूं। जेसीं इनकलाब अचे तेसि ताईं असीं छा था करणु चाहियूं। जीअं असीं चाहियूं त असीं उन फाइनेंस मां उन मां ॿियनि जी मदद बि करे सघूं था, असीं चाहियूं त तंहिं करे त असीं ₹1 करोड़ महीनो सुभाणे जाइज़ नमूने कमाए सघूं था, भले न करियूं त एतिरो त करियूं। त करे उन में असांखे सम्झणु घुरिजे असांजी ज़िंदगी जो पासो आहे, हिते जॾहिं बि कसा थियूं था पोइ गोई हणंदासीं, को बि रज़ाकाराना कमु न, 5 साल पार्टी जो कमु कोन कंदासीं, ज़िंदगी जा वॾा ख़्वाब औलाद खे हिन मंज़िल ते पहुचाइबो, हिन फाइनेंस जे मामले में डही पियासीं जेॾीमहिल त औलाद हुन मंज़िल ते कोन पहुचंदो। नतीजे में असांजो पुटु प्रोफेसर थी सघे थो, प्राइमरी टीचर कंदासीं। त करे असांजा मक़सद ज़ाती जे करे औलाद बाबति से, असांजा मक़सद पंहिंजे इलाइक़े खे तब्दील करण बाबति थिए से, जे क़ौम खे तब्दील करिणो आहे त उते, जे समाज में तब्दीली आणणी आहे त उते। त फाइनेंस जो मामलो त आहे ऐं न फ़क़ति हिते आहे, उहो शइ जे हितां असांजी सिखियल हूंदी तंज़ीमनि अंदरि पई आहे। तंज़ीमूं जेकॾहिं हिननि 4-5 इसूलनि ते जेके बि बीहंदियूं त उहे ठीकु आहे, फ़र्द जी हैसियत में कारोबार जा तरीक़ा हिकिड़ा, तंज़ीम जी हैसियत में ॿिया, माण्हुनि ते एतबार त करिणो पवंदो, उहो त ज़ाती मामिलो आहे, पर माण्हू सिखी वठंदो, नतीजे में थोरो 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 करे असांजूं तंज़ीमूं आणनि, पोइ ग्रोथ मनी, तंहिंखां पोइ फ्रीडम ते पहुची वेंदो आहे। घणो पार्टी जो ख़र्चु आहे 4 लख रुपया महीनो आहे, अहिड़ा असांजा वसीला हूंदा जितां खां असांखे 4 लख रुपया मिलंदा। तंज़ीम जी हैसियत में, फ़र्द जी हैसियत में असांखे हिन शयुनि ते सोचणो आहे, ऐं उहो असांजी ज़िंदगी जो ऐं असांजी व्हील ऑफ लाइफ जो हिकिड़ो हिसो आहे। पोइ अचे थो मेन शइ जेका आहे उहो कंट्रीब्यूशन आहे, त तव्हां हिन समाज खे ॾेई छा था वञणु चाहियो। फ़र्दी ज़िंदगी गुज़ारी, शादियूं कयूं, ॿारनि लाइ कयो, ॿियनि लाइ कयो, त ख़ैर में छा था ॾियणु चाहियो। ख़ैर, ऐं के माण्हू चवंदा ख़ैर में छा आहे, मूं ते फ़र्ज़ु आहे, मूं ते तारीख़ तरफ़ां रखियल ज़िमेवारी आहे त हिन बीमार ऐं पुठिते जे क़ौम जे लाइ पंहिंजो किरदारु, मूं ते हीउ फ़र्ज़ु आहे ऐं मूंखे
कुदरत तरफ़ां ॾात जी सूरत में इल्म ऐं अकुल ऐं दानाई ॾिनी वई आहे। तंहिं करे इहा असांजो जेको किरदारु आहे उहो हिकिड़े इंसान जो अहिड़ा तरीन किरदारु आहे जो जंहिंमें उन प्यास आहे ऐं रहम आहे ऐं उन बुनियाद ते समाजी कम थियनि था, सोशल कम थियनि था, ऐं जो फ़र्ज़ु आहे तारीख़ तरफ़ां ज़िमेवारी आहे त उन हवाले सां कम थियनि था। हाणे उन में आहे त कंहिं कम ऐं किरदार खे तारीख़ ऐं वक़्त तरफ़ां असां फ़र्ज़ु सम्झूं था, उनजो इहो पासो। हाणे उन में असीं ॾियूं छा था? फ़र्ज़ु सम्झूंसि या ख़िदमत सम्झूंसि या क़ुर्बानी सम्झूंसि, असीं ॾींदासीं हिकिड़ो वक़्तु। उहो जेॾीमहिल असीं वक़्तु ॾियूं था त उन वक़्त में असीं उहो फ़र्ज़ु हुजे, माण्हू हुजनि, केरु बि हुजनि, असीं उन्हनि खे ॿुधूं था, उन्हनि खे सम्झूं था, उन्हनि सां गॾिजी हलूं था। तनज़ीम खे जेॾीमहिल असीं वक़्तु ॾियूं था त छा था करियूं? जवाबु आहे त असीं तनज़ीम सां गॾु हलूं था। जेॾीमहिल असीं रेडी में हलूं था त असां प्रोफेशनल कमु करियूं था, जवाबु आहे असां पैशनेट कमु करियूं था, जवाबु आहे आउं त ॻाइणो आहे, उहो नथो करे। पोइ छा आहे कि पेर पेर करे असीं गॾु हलूं ऐं उन्हनि खे सम्झूं था ऐं उन्हनि खे ट्राइम ॾियूं था। उहो जेको गॾु पाए जेको हलणु आहे तंहिंमें ऐं जेको असीं अमली किरदारु अदा करियूं था, उहे फ़र्ज़ु कयो था वकील ऐं चवंदा वकालत जो कमु कंदुसि। न, इन टाइम ते जेॾीमहिल तव्हांखे टाइम ॾियणो आहे उहो अहिड़ो तव्हां प्रक्रिया ये पंहिंजा दानिश्वर हज़रात आहिनि, अदीब हज़रात आहिनि, चीछा आहे चवंदा आहियूं इनकलाबी अदीब आहिनि। तंहिं करे तंहिं करे आउं सिर्फ़ु अदब जे वसीले वठंदुसि। ऐं ही छा थी धरती जीजल मां आहे बाबा, उन नारे हणण जी ज़रूरत आहे, चयो असां कोन थियो। रेडी हणण जी ज़रूरत आहे, रेडी असां कोन थींदो। जेल में वञिणो आहे, जेल में वञोसि। जवाबु आहे त उहो अदीब उन मोर्चे संभालींदड़ पुट वांगुरु आहे जेको मोर्चे ते बंदूक खणी वेठो आहे। छा करिणो आहे? जी घर जो तहफ़ुज़ करिणो आहे, इज़तुनि जो तहफ़ुज़ करिणो आहे, घर जे भातियुनि जी ज़िंदगी जो तहफ़ुज़ करिणो आहे। हींअर संदसि पीउ खे ऐं माउ खे पीउ बि घर में कोन्हे, हिन खे कार हलाइणी पए। चए थो बाबा आउं कार कोन हलाईंदुसि, मुंहिंजो कमु आहे बंदूक खणी मोर्चे ते वेहणो सो वेठो आहे। कार में चढ़ी आउं अस्पताल अम्मा खे ऐं बाबा खे खणी कोन वेंदुसि। आउं पंहिंजो पर्सनल जेको कमु आहे मुंहिंजी फील्ड जो उहो कंदुसि। त पोइ चए पोइ हीउ नाफ़रमान पुटु आहे, हीउ पंहिंजे माउ पीउ जो नाफ़रमान पुटु आहे। हिन खां वधीक ॿियो दोखेबाज़ ऐं कूड़ो थी नथो सघे जेको चए थो त आउं हिन धरती सां मोहबत करियां थो पर लिखंदुसि रुॻो शइ। आउं हिन धरतीअ सां ऐं क़ौम सां प्यारु करियां थो पर लिखंदुसि रुॻो आर्टिकल। वक़्तु ऐं ज़रूरत हिन धरतीअ जी तक़ाज़ा करे जेल जी सभु कॾहिं बि न। नारो सवाल ई नथो पैदा थिए त आउं नारो हणां थो त नारेबाज़ थी वञी सघे। तंहिं करे हिन जॻह ते जेॾीमहिल तव्हां कंट्रीब्यूशन कयो था ओॾीमहिल तव्हां इहो कोन चवंदो त आउं जेको दुनिया करणु चाहियां थो रुॻो कंदुसि। त पोइ तव्हां समाजी कमु वेठा कयो। जीअं माण्हू ख़ैर जा कमु वेठा कनि, माण्हू माण्हुनि खे ब्लड जूं रतन जूं बोतलूं ॾियनि था, ॿिया कमु कनि था। अज़ीम तरीन तव्हां इनकलाबी किरदारु अदा करणु चाहियो था त पोइ इहो वक़्तु तव्हां खां छा थो घुरे? मोहतरम पलियो साहिबु वॾो ऐं तमामु घणो वॾो अञा अदीब थी सघे थो। वक़्तु हुन खां तक़ाज़ा कई त हेॾां त पोइ इहो रेलनि में, जलसनि में, जुलूसनि में, हिते सॼी ज़िंदगीअ जो 70 खां पोइ जो घणो ॾहाको जेको आहे उहो लिखण ऐं पढ़ण जे हवाले सां जेकर ॾिसिजे त उन जा ॼण त 90% वक़्तु पली साहिबु हिन वक़्तु करे छॾियो। उन करे वक़्त जी ज़रूरत हीअ हुई, कालाबाग ड्रैम खे रोकण जी ज़रूरत हीअ हुई। तंहिं करे सियासत में जेके बहरान आया, मामला इशूज़ आया, तंहिंमें असांखां सिंध तक़ाज़ा छा थी करे, सिंध धरती तक़ाज़ा छा थी करे, ओॾे ज़िंदगी वक़्तु करे छॾी। तंहिं करे असांखां जॾहिं तनज़ीम घुर करे त असीं चऊं न पंहिंजी मर्ज़ी जो कमु कंदासीं। बाबा वकील आहे, मूंखां वकालत जो कमु वठो, ॻाइणो चए त मूंखां ॻाइण जो कमु वठो, त पोइ पक सम्झो त असीं मोर्चे ते वेठल उन हथियारबंद वांगुरु आहियूं जेको कूड़ो आहे, जेको पूरी दहवा थो करे, उहो सिर्फ़ु पंहिंजे पाण खे ॾेखारण लाइ ॾिसूं फायर कीअं थो करियां। उहो पंहिंजी शाइरी जे वसीले रुॻो फायर थो करे या अदबी लिखण जे वसीले रुॻो फायर थो करे। उहो मोर्चे में वेठल आहे, उहो कंहिं बि कम जो कोन्हे। हुनजो उन घर जी ज़िंदगियुनि सां ऐं इज़तुनि सां ऐं नदियुनि सां को बि तहलीक न आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे ऐं उन मूजिबि कमु करिणो आहे। ऐं ॿी त सभु कम कंदे कंहिं बि ॾाके ते ऐं कुझु वक़्तु लाइ सही जेकॾहिं असां पंहिंजे अंदर जे ॿार खे विसारे छॾूं था, जेको व्हील ऑफ लाइफ जो अंदरूनी नातो आहे, त हर माण्हू पंहिंजे अंदरि हिकिड़ो नंढो ॿारु वेठो आहे। हिन नंढियूं सदूं, नंढियूं ख़्वाहिशूं,
केॾीमहिल जाइज़ केॾीमहिल नाजाइज़। हाणे ॿार खे त ख़बर आहे न इहे वटि पैसा आहिनि कोन बाबा को कुल्फ़ी वठी ॾे, पर ॿार असांखे ईअं थोरी चवंदो त रेल वठी ॾे, ॿार असांखे ईअं थोरी चवंदो त हेलीकॉप्टर वठी ॾे। जेकॾहिं हुनजो नाजाइज़ हूंदियूं त न ॾिठियूं की असांजो जेको अंतर आहे तुंहिंजी जेकी जाइज़ सुठूं ऐं ख़्वाहिशूं आहिनि तंहिंखे असीं कहिड़ो कंदा। जेॾीमहिल सेल्फ जो मामिलो रिलेशन जो मामिलो आहे ओॾीमहिल सेल्फ सां असांजो कहिड़ो आहे, तन तनाई में बि पंहिंजे पाण खे ॿुधूं था, तन तनाई में वेही अकेले पंहिंजे पाण खे सम्झायूं था। ऐं जे अकेले पंहिंजे पाण खे सम्झायूं त बाबा इरफान सां तो बेवाजी कई, फलाणे सां तो बेवाजी कई, मुनासिबु कोन्हे। ऐं पंहिंजे पाण खे तनक़ीद कंदा रहूं, पंहिंजे पाण जी जाइ साराह कंदा रहूं। काफ़ी मामलनि में असां अहिड़ा कम करियूं था जेके दुनिया खे त सम्झ में अचनि कोन था, पोइ दुनिया त साराह कोन कंदी, त पोइ असीं पाण पढ़ायूं बि कोन था, माण्हुनि जे अॻियां कंदे करे वेठा आहियूं, तन तनाई में पंहिंजे पाण सां कचहरी कंदे पंहिंजे पाण खे वेठा शाबसूं ॾियूं ऐं पंहिंजे पाण खे वेठा तनक़ीदूं करियूं। ऐं दुनिया चवे त हीअ त पाण सही कई त लाइक़ न जो, पर असां जेॾीमहिल अकेले वियूं ओॾीमहिल चवे त दुनिया त सही चयो, इरफान बि सही चयो, अली रज़ा बि सही चयो, पर मुंहिंजो अंदरि थो चवे त मूंखे इन टाइम ते जज़्बाती थी हिन क़िस्म जो किरदारु अदा करणो आहे। उहा आहे ख़ुदि तरक़ीद। उहो तॾहिं थींदो जॾहिं असीं पंहिंजे पाण खे टाइम ॾींदासीं, ऐं पंहिंजे पाण खे टाइम ॾिबो ऐं न ॾिबो त पोइ लतीफ़ सॼी थो जे अखी 80 अखियुनि होए त बि लिके न चोर उभो ईअं चवे त आउं इहो ई आहियां। लतीफ़ चए थो त तव्हांजे अंदरि में जेको गुस्सो ऐं कावड़ ऐं बख़ीली ऐं पलांद इंतकाम जो चोर आहे उहो उन टाइम ते तव्हांजो ज़मीर थी वेंदो। ज़मीर थी अची चवंदो छा आहीं तुंहिंजो ज़मीर आहियां सही आहे सदा ॾेई छॾियसि। पोइ लतीफ़ चए थो त ओॾीमहिल तव्हांजी अखि हिकिड़ी न ॿ न जे 80 अखियूं हुजनि न, गुस्से जे टाइम ते, बुग़्ज़ जे टाइम ते, कावड़ जे टाइम ते, इंतकाम जे टाइम ते, जे 80 अखियुनि होए त बि लिकी खे न लहे, उन तव्हांजे लिकल चोर खे ॻोल्हे कोन सघे। पोइ छा आहे, पोइ तन तनाई, पोइ पाण ते जा तनक़ीद कबी थोरी थी ॿुधायो, काफ़ी तनक़ीदूं अहिड़ियूं आहिनि जेके दुनिया खां कोन कबियूं, पंहिंजे पाण सां करे छॾियूं। तकरे पंहिंजे पाण खे टाइम ॾियणो आहे, उन लाइ पंहिंजे पाण खे जाइज़ सभूं खाइण पीअण जे हवाले सां कहिड़ियूं आहिनि उहे पूरियूं करियूं आहे। असांखे म्यूज़िक कहिड़ो बणे थो कॾहिं असां उन ते गौर कयो आहे, उन म्यूज़िक खे थोरो घणो न थोरो उहो टाइम असीं ॾियूं था। ऐं फ़न जी हिकिड़ी ॿी माना आहे, हिकिड़ो त फ़न जी हीअ आहे त हुनर, ॿी फ़न जी माना हीअ बि आहे त लम्हे खे इंजॉय करणु। हाणे उन में फ़न ही बि अचनि था त मसइलो क्रिकेट ॿिया वेठा रहनि तव्हां ॾिसो पिया फ़न आहे, हुननि जे लाइ पंहिंजो फ़न आहे, पोइ रांदि वेठा कनि, हुननि वटि महारत आहे, तव्हां वटि उहो ॾिसणु आहे। तकरे तव्हां जेॾीमहिल मलूं ॾिसो था, तव्हां क्रिकेट ॾिसो था, तव्हां वॉलीबॉल ॾिसो था, तव्हां फुटबॉल ॾिसो था, तव्हां माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते जेॾीमहिल ॿुधो था, तव्हां माण्हुनि जा करतब ॾिसो था, तव्हां जादुई करतब ॾिसो था, त उन टाइम ते छा थो थिए, तव्हांजो अंदरि जंहिं पासे तो ख़ुशि थिए थो उहो तव्हां लाइ फ़न आहे। तकरे उन फ़न जे हवाले सां थोरे ई लम्हे में तव्हां कहिड़ो पंहिंजे पाण खे ठाहे था। जे भली असां पंहिंजे लिखणनि में लिखियो आहे त पोइ थोरो वक़्तु मिलियो त उन थोरे वक़्त में असीं गीत पिया ॻाईंदासीं, खिली 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 खेरा थी पवंदासीं, अब ॿिया कम बंदि, जेल जे अंदरि बि वेठा आहियूं, पर पंहिंजे अंदरि जे ॿार खे असां उन टाइम ते खिलाए वरितोसीं। त करे उन में अंदरि जो जेको ॿारु आहे तंहिंमें इहो पासो अचे थो त असांजो फ़न आहे, ऐं असांजे अंदरि में उहो ॿियो त असांजे अंदरि में कहिड़ियूं हॉबीज़ आहिनि। सुभाणे असां टाइम न ॾियूं, असां सिंधी माण्हू ते हिरियल न आहियूं पंहिंजे हॉबीज़ ते वेठा आहियूं, पर हॉबीज़ हीअ न आहे त केॾीमहिल तव्हांजी दिलि चवे या तव्हां दोस्तनि लाइ गॾु लॻो डिश ठाहे सो अची हुननि खे खारायो, सोख आहे, थोरो वक़्तु मिलियो सुठी चांहि पीआरे छॾियो, सोख आहे। त करे असांजूं आदतूं जेके प्रोफेशनल न, ॿियूं एक्टिविटीज़ जेके आहिनि जंहिंमें रुॻो इंजॉय कजे ऐं मज़ो वठिजे सो। ॿियो त असां मोकलूं किथे था वञी गुज़ारियूं, तंहिं बाबति असांजो को प्रोग्राम आहे या असीं ईअं ई आहियूं बसि मिलियूं गुज़ारे छॾियूंसीं, बिना ख़र्च जे थोरे ख़र्च में असां किथे मोकलूं गुज़ारे सघूं था। विचां जेका फुर्सत असांखे हींअर मिली आहे थोरे वक़्त लाइ कलाक जी, उन कलाक में असांखे कमु बि कोन्हे त उनखे इंजॉय असां कीअं करियूं। छो असांजे अंदरि जो ॿारु, असांजे अंदरि में हिकिड़ो ॿारु वेठो आहे जेको खिलणु थो चाहे, जेको मज़ाक़ करणु थो चाहे। हिकिड़े पासे त असां मज़ा अहिड़ो कयूं था जंहिंमें तोही न बि आहे, जंहिंमें असां ॿियनि जी दिलि शिकनी कयूं था, ॿिए था चथर कयूं था, ॿिए था इन क़िस्म जी मज़ाक़ कयूं था, उहा न। पर ॿिए जो एतिराम कंदे जेका खिल भोग कजे थी, उहा खिल भोग असांजी कुवत आहे, असांजी ताक़त आहे। बसि तव्हां हिकिड़ी स्टडी पढ़ंदा त हिकिड़ी हमरा खे ऐं हिकिड़ी औरत ॿिनि जी स्टडी आहे त ॿिन्ही खे कैंसर थी पई। हिकिड़ी रुॻो कार्टून वारा खिल वारा वेठे कार्टून ॾिसा, हुनजे वसीले हुनजो इलाजु थियो, बाद में चयो त कैंसर जो इलाजु कीअं थियो आहे। पोइ हुनखे तहक़ीक़ थी ख़बर पई त हुन चयो त मूंखे ख़बर हुई त आउं हूअं ई मरी थी वञा, त करे रुॻो मूं वटि कार्टून ॾिठा खिल वारा, पे खिलियसि उन खिल में हुनजा जेके आहिनि गुड केमिकल्स ब्रेन जा आहिनि उन्हनि जो इख़राज थियो ऐं कैंसर जा सेल मरणु शुरू थिया ऐं उहा माई उन इलाज में थी वई।
ॿियो हमरा जेको आहे उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ में ईअं खिलियो आहे दोस्तनि सां ॿियनि सां उन्हनि तीअं असांजी ज़िंदगीअ में फ़र्ज़ु कयो त जे मज़ा न आहे जे खिल भुग न आहे असांजा चहिरा रुकजा आहिनि त पोइ असांजा शागिर्द असांजा साथी असांजो जे एतिराम कंदा त उहो डपु हक़ीक़ी एतिराम ऐं इज़त तॾहिं आहे ऐं पंहिंजाइपी रिश्तो तॾहिं आहे जो हू हुजत में असां सां उन एतिराम खे बरक़रार रखंदे ॻाल्हि ॿोल करे सघे उहो मज़ा हुजे तकरे असांजे अंदरि में उन नंढे ॿार खे असीं ज़िंदा रखूं था आख़िर ताईं ज़िंदगी जे लम्हे आख़िरी लम्हे ताईं असीं ताड़ी मिलाए सघूं था ऐं खिली सघूं था ख़ुदि पंहिंजे ॿार खे ॿियनि सां गॾिजी खिलाए सघूं था त पोइ सम्झो त असांजे अंदरि जो ॿारु ज़िंदा आहे असीं केॾा बि अज़ीम थी वञूं हलिया पर अज़मत जी हिकिड़ी निशानी इहा बि आहे त उनजे अंदरि जो ॿारु ज़िंदा आहे ऐं मरी वियल आहे जे मरी वियल आहे त पोइ ॿियो क़िस्म जो इंसानु आहे भले हुनजो केॾो बि अला तरीन मक़सदु हुजे पर उहो अला तरीन मक़सदु उहे रिश्ता कोन जोड़े सघंदो जेके असांजो अंदरि जो ॿारु ॿिए जे अंदरि जे ॿारनि सां जुड़े थो तंहिं लाइ हिन शइ जी ज़रूरत आहे त करे ज़िंदगी जा पासा व्हील ऑफ लाइफ आहे जेकॾहिं असां हिन नवनि पासनि ते ध्यानु ॾींदासीं तवाज़ुन टुटंदो कॾहिं हुनखे ॾिबो पर जेकॾहिं कंहिं बि हिकिड़े पासे खे जिस्म जो कतई ख़्यालु छॾे ॾिबो विया रिश्तनि जो कतई ख़्यालु छॾे ईंदो कहिड़े मक़सद ते हासिलु करियो जे रत जा रिश्ता तव्हांजा पंहिंजा न रहिया ऐं मवाली थिया त बि तव्हां विया रूहानी हवाले सां इख़लाक़ी क़दुरु असां वटि आहिनि कोन नतीजे में तव्हां हिन धरती ते हिकिड़ो अज़ाब आहियो ऐं माण्हूअ खे जल्दी मरी वञणु घुरिजे अहिड़े माण्हू खे जंहिं वटि रूहानी पासो उनजो न आहे को इख़लाक़ी क़दुरु कोन्हे की ज़मीर उनजो न आहे तीअं ई जेकॾहिं मेंटल सिहत जे हवाले सां ऐं इमोशनल सिहत जे हवाले सां असीं बीमार थी पियासीं त माण्हू चवंदा चलियो जीअं पंहिंजे वस कोन्हे जीअं बीमार न थिया थी माण्हू पंहिंजे वस कोन हूंदो त बि गाॾो न हलंदो ऐं जे ज़िंदगीअ में अहिड़ा तरीन को मक़सदु ई कोन्हे असांजो ऐं असीं आम क़िस्म जी ज़िंदगी वेठा गुज़ारियूं त पोइ बहितरु त को जानवर थी वञो ऐं इंसानु सॾाइण जे लाइक़ु कोन आहियूं त करे हीअ मुख़्तलिफ़ पासा आहिनि जिन मुख़्तलिफ़ पासनि खे गॾे ज़िंदगी जो व्हील हले थो ऐं असां हिनखे सम्झूं ऐं हिननि खे घुर्बल जेतिरो जंहिं टाइम ते जंहिं शइ खे टाइम ॾियण जी ज़रूरत आहे उहो ॾियूं त असीं पंहिंजे पाण लाइ पंहिंजे ख़ानदान लाइ पंहिंजे इलाइक़े लाइ पंहिंजी धरती ऐं क़ौम लाइ हिकिड़ो शानदारु किरदारु था ॾिसूं